खे सलाम सलाम सुन, मुझे सिंध खे सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। असीं हमारी खिदमत में हाज़िर थी चुकासीं। प्रोग्राम तव्हांजो पंहिंजो आहे सलाम सिंध, तो आउं बि तव्हांजो पंहिंजो इरशाद जागीरानी। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो। अल्लाह पाक तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे, ख़ुशियूं तव्हांजो मुक़दर हुजनि, नसीब तव्हांजा भला थियनि। जेकी मरीज़ आहिनि ख़ासि तौर ते उन्हनि जे लाइ दुआ कयूं था त अल्लाह पाक उन्हनि खे चाक करे, सेहतमंद ज़िंदगी गुज़ारण जे लाइ पंहिंजी केयर कंदा कयो। लापरवाही जो मुज़ाहिरो बिल्कुलु बि न कयो। जेकॾहिं को बि आरज़ू आहे, को बि मर्ज़ु आहे, को बि मामिलो आहे, को बि मसइलो आहे, त महिरबानी करे पंहिंजे जान जे लाइ, पंहिंजे जिस्म जे लाइ, पंहिंजी ज़िंदगी जे लाइ थोरो टाइम कढी डॉक्टर सां मशवरो ज़रूरु कंदा कयो। अॼुकल्ह जेकी ख़ासि तौर ते असांजा हिन वक़्तु दोस्त ॾिसनि पिया, उन्हनि खे ॿुधाईंदा हलूं त शुगर जो मर्ज़ बि तमामु घणो वधी चुको आहे। ऐं ख़ासि तौर ते इन सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधायूं त विटामिन डी जी जेका डेफिशिएंसी आहे, उन जे हवाले सां बि अॼु ख़ासि असां प्रोग्राम करण वारा आहियूं। त शुगर जा जेके मरीज़ आहिनि उन्हनि खे छा करणु घुरिजे। डायबिटीज़ जो ॾींहुं बि सेलिब्रेट कयो वेंदो आहे वर्ल्ड लेवल ते, उहो छो सेलिब्रेट कयो वेंदो आहे, उनजो मक़सदु छा हूंदो आहे, ऐं जेकी शुगर जा मरीज़ आहिनि उन्हनि खे पंहिंजी केयर कीअं करणु घुरिजे, उहे छा कनि जो इन मर्ज़ मां छुटकारो बि हासिलु करे सघिजे थो कंहिं तरीक़े सां। पर जेकॾहिं इन मर्ज़ में थोरी झकाई थी वञे त केॾी न सुठी ॻाल्हि थींदी। पोइ छा करणु घुरिजे, छा न करणु घुरिजे, इन हवाले सां अॼु ख़ासि प्रोग्राम कंदासीं। ऐं उमेदु आहे त तव्हांखे हीउ प्रोग्राम ॾाढो वणंदो। असीं हूअं बि चाहींदा आहियूं त असांजो प्रोग्राम जेको हुजे, तव्हांजी साथ उन समातुनि ताईं जेका ॻाल्हि पहुचे उहा ॼाण वारी हुजे, उहा कम वारी हुजे। हरू भरू जेको प्रोग्राम न हुजे। जेको प्रोग्राम हुजे उन सां गॾु एंटरटेन बि थियूं पाण, ऐं उन मां को लाभ बि पिरायूं पाण, उन मां का ॼाण बि पिराए वठूं। अॼु ख़ासि असां प्रोग्राम कंदासीं डायबिटीज़ जा जेके मरीज़ आहिनि उहे असांजो प्रोग्राम ॾिसी सघनि था, या जिन वटि विटामिन डी जी कमी आहे। डॉक्टर या ॿिया खोड़ सारा माण्हू उन्हनि खे चवंदा रहंदा आहिनि त बाबा पंहिंजो इलाजु करायो, या पाण इन कमीअ खे पूरो करण जे लाइ के उपाउ वठूं। छा करणु घुरिजे योगा उपाउ वठण जे लाइ, इन हवाले सां अॼु ख़ासि प्रोग्राम आहे। ऐं अॼोको प्रोग्राम जंहिं ताउन सां पेश कयो पियो वञे, तव्हांखे ॿुधायो वेंदो हलां त स्कॉटमैन फार्मास्यूटिकल जे ताउन सां अॼोको प्रोग्राम तव्हांजी ख़िदमतुनि में पहुचायो वेंदो। सो हिन प्रोग्राम खे अॻिते वधाइण जे लाइ आउं तव्हांखे ॿुधायां त इन मर्ज़ ते ख़ासि तौर ते जेका ॻाल्हि मूं कई त शुगर जो जेको मर्ज़ आहे या विटामिन डी जी जेका कमी आहे, इन ते ॻाल्हाइण जे लाइ अॼु असां गुज़ारिश कईसीं प्रोफेसर कैप्टन डॉक्टर मोहम्मद ज़मा शेख साहिब असां सां गॾु आहे, जेको कंसल्टेंट आहे डायबिटीज़ जो ऐं हार्मोन स्पेशलिस्ट बि आहे। उनखे असीं भली कार चऊं था। साईं कीअं आहियो, ठीकु आहियो? वॾी महिरबानी तव्हांजी, लख थोरा। तव्हां ॾाढा बिज़ी हूंदा आहियो ऐं उन बिज़ी शेड्यूल में तव्हां टाइम कढियो असांजे लाइ। सभ खां पहिरियों त हितां स्टार्ट था वठूं त हीउ वर्ल्ड लेवल ते ॾींहुं डायबिटीज़ जो छो थो मल्हायो वञे, हिन जो छा सबबु आहे? जी हा साईं, ॾिसो न, शुगर जी बीमारी तमामु आम बीमारी आहे। असां चवंदा आहियूं हार्मोन जा मर्ज़, हा हा, उहे नंबर 1 जेके आहिनि डायबिटीज़ आहिनि। अच्छा, ॿिए नंबर ते थायराइड आहे, उनखां पोइ बेशुमार ॿिया मर्ज़ आहिनि। सही। नंबर 1 हार्मोन या एंडोक्राइन जो प्रॉब्लम न सिर्फ़ु पाकिस्तान में, पूरी दुनिया में शुगर आहे। सही। अच्छा, शुगर जो मर्ज़ हिकिड़ो स्पेशल मर्ज़ आहे जेको सभिनी बीमारियुनि खां मुख़्तलिफ़ आहे। अच्छा, उहो इन जे लाइ जो जॾहिं शुरू थियो कहिड़े बि साल, चाहे 6 महीननि जो ॿारु हुजे, अच्छा, चाहे 60 सालनि जो एजड हुजे, सही। लाइफ लॉन्ग बीमारी आहे। अच्छा, यानी ज़िंदगीअ जे आख़िरी ॾींहं ताईं शुगर जो मर्ज़ तव्हांखे न छॾींदो जेकॾहिं थी वियो त। अच्छा, असां मज़ाक में चवंदा आहियूं त मुड़ुसु ज़ाल खे छॾे सघे थो, हा हा, ज़ाल मुड़ुस खे छॾे सघे थी, शुगर तव्हांखे करे न मां छॾींदी। शुगर ईअं खणी चवंदो चए जिन छॾई भूत छॾई मां न छॾींदुमि। मां न छॾींदुमि। हा हा, अच्छा, हाणे इहे 2 तरीक़ा आहिनि असां वटि। या त असां इग्नोर कयूं, ठीकु आहे भई आहे त आहे, हा, ऐं ॿियो त उनखे फेस कयूं, सही। मुक़ाबिलो कयूं, हा, ऐं हिन खां असां इनकार नथा करे सघूं। छाजे लाइ? ख़तरे खां अखियूं बंदि करणु ख़तरे जो इलाजु कोन्हे। शुगर जो मर्ज़ त लामोहाल थींदो, थी वियो आहे, ऐं उहो अॻिते वधंदो रहंदो। ऐं शुगर जो मर्ज़ असां चवंदा आहियूं ख़ामोश दुश्मन, साइलेंट किलर, ख़ामोश कातिल, धोखेबाज़ बीमारी। इन जो रीज़न आहे। छाजे लाइ? ॿियूं बीमारियूं जेके हूंदियूं आहिनि उन में इंसान खे तकलीफ़ थींदी आहे। अच्छा, मलेरिया जो मर्ज़ आहे, ॾकंदो आहे बुखार खां, बदन में टुटंदो आहे सॼो, ख़बर पवंदी आहे त हमराह खे मलेरिया थी वई आहे। टीबी आहे, खऊं खऊं रत बींदी आहे कॾहिं कॾहिं, अलाह ख़ैर करे, वात मां हल्को बुखार रहंदो आहे, यानी ख़बर पवंदी आहे त हीअ बीमारी आहे। हाणे शुगर जो मर्ज़ हालांकि यानी दुनिया जूं 5-6 ख़ौफ़नाक बीमारियूं वठिजनि, उन्हनि में पहिरें या 2-3 नंबर ते आहे। बहरहाल कैंसर वग़ैरह बि अलाह ख़ैर करे, उहे बि त आहिनि। पर हीउ मर्ज़ स्पेशल इन जे लाइ आहे जो पहिरियां 10 साल एवरेज सरासरी मरीज़ खे तकलीफ़ न ॾींदो।
अच्छा मरीज़ खे चवंदासीं भई तुंहिंजी शुगर 300 आहे, पंहिंजो ख़्यालु कर, इहो स्लो पॉइज़न आहे। सही सही स्लो पॉइज़न माना उन महिल नुक़सानु न ॾींदो, कुझु अरसे खां महीननि सालनि खां पोइ नुक़सानु ॾींदो। सही सही चवंदो आहे डॉक्टर साहिबु मूंखे इन खे छॾियो, शुगर मां कंट्रोल करे माना वेंदो, उॾो ई वांगुरु आहे, आहिस्ते आहिस्ते। मुंहिंजे कन जे सूर जो इलाजु कयो, इहो मुंहिंजो कन जो सूर खां इहो कन फाटे थो पियो, जंहिंजो 5 ॾींहंनि जी एंटीबायोटिक सां जड़ सां बीमारी ख़तमु थी सघे थी, उनजो फ़िक्रु वधीक कंदो, छाजे लाइ उन में तकलीफ़ आहे, सूर आहे, हिन में तकलीफ़ न आहे। अच्छा हाणे हिकिड़ो त लाइफ लॉन्ग बीमारी आहे, तमामु घटि बीमारियूं अहिड़ियूं आहिनि जेके लाइफ लॉन्ग सॼी ज़िंदगी हलनि, ज़िंदगी जे आख़िरी ॾींहं ताईं। ॿियो असां ॿियनि बीमारियुनि में चवंदा आहियूं त भई तव्हां आराम कयो, बीमार आहियो आराम कयो, हिन में चवंदा आहियूं भई तव्हां बीमार आहियो तव्हां डुक डुक कयो, वर्जिश कयो। हा, दुनिया जी ॿी का बि अहिड़ी बीमारी कान्हे जंहिंमें खाधे पीते जी एॾी परहेज़ हुजे। अच्छा का बीमारी अहिड़ी आहे कान। अच्छा शुगर जी अहिड़ी आहे, फलाणी शइ खाओ, फलाणी न खाओ, फलाणी अधु कलाकु पूरो जेकॾहिं सिंसियरली असां मरीज़ खे सम्झायूं न, अधु कलाकु रुगो खाधे पीते जी उन ते असांजो लॻी सघे थो। हर शइ में साईं हीअ खावां न खावां, हीअ खावां न खावां, इहो ॿी कंहिं बीमारीअ में एॾी सख़्ती न आहे। ॿी कंहिं बीमारीअ में वर्ज़िश जी एॾी इम्पोर्टेंस न आहे, जिस्मानी वर्ज़िश कयो भई, वर्ज़िश कयो, पर यानी वर्ज़िश इलाज आहे इहो सिर्फ़ु डायबिटीज़ हिन में कंटिन्यू वर्ज़िश करणी आहे, कंटिन्यू डेली। हाणे हिकिड़ो मरीज़ चइनि गोरियुनि ते शुगर कंट्रोल करे थो, मिसाल जी ॻाल्हि, हाणे उन वर्ज़िश स्टार्ट कई त चइनि जी जाइ ते 2 गोरियूं वठंदो, माना इलाजु थियो न इहो शुगर वर्ज़िश। अच्छा ॿी ॻाल्हि, ॿी दुनिया जी ॿी अहिड़ी का बीमारी कान्हे जंहिंमें ढेर सारियूं गोरियूं खाइजनि ऐं टाइम सां गॾु खाइजनि। फलाणी गोरी भई 10 मिंट अॻु खाओ माने खां, फलाणी गोरी माने खां पोइ खाओ, फलाणी गोरी खाने माने जे विच में खाओ, फलाणी इंसुलिन 20 मिंट अॻु हणो, यानी न सिर्फ़ु गोरियूं, इंसुलिन, टाइमिंग पूरो माना शेड्यूल आहे न सही। त इहा अहिड़ी ॿी का बीमारी आहे कान जंहिंमें एॾी सख़्ती हुजे बीमारियुनि जी। अच्छा ॿियो शुगर जो मर्ज़ अकेलो न आहे। शुगर जो मर्ज़ 3-4 बीमारियुनि दोस्तनि जो हिकिड़ो कठो ग्रुप आहे। जड़ आहे ओबेसिटी, थोल खां पोइ इंसुलिन रेजिस्टेंस, मेटाबॉलिक सिंड्रोम, टाइप 2 डायबिटीज़, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल ऐं इहे सभु गॾिजी हार्ट अटैक। हा, हाणे इहे साईं 8-10 सालनि खां पोइ ज़ाहिर थींदो, तेसि ताईं मरीज़ खे छोकी को सूर कोन्हे उहो लापरवाही कंदो आहे। ऐं इहो जीअं न रिक्शा या टैक्सीअ जो मीटर हलंदो रहंदो आहे, त हे बि सम्झो त नुक़सानु जारी आहे, चाहे मरीज़ इलाज करे न करे नुक़सानु जारी आहे। पहिरीं ॻाल्हि। अच्छा हाणे इन जे लाइ अवेयरनेस ॾियणु ज़रूरी आहे। ख़ौफ़नाक मर्ज़ आहे ऐं जिस्म जा असां चवंदा आहियूं वाइटल ऑर्गन, वाइटल ऑर्गन जो मतिलबु हर हिसो इम्पोर्टेंट आहे। अलाह साईं कोई हिसो असांजे जिस्म जो फालतू ठाहियो ई कोन्हे, हिकु हिकु शइ जी इम्पोर्टेंस आहे, पर कुझु हिसो आहे जेके आहिनि वाइटल आहिनि। अखियूं, दिलि, गुर्दो, दिमाग़ ऐं पेर न हूंदा त माण्हू हली के सघंदो। त इन्हनि ते इन जी कॉम्प्लिकेशन या मुझारा ख़तरनाक हूंदा आहिनि ऐं उहे 10-12 सालनि खां पोइ ईंदा आहिनि। तेसि ताईं मरीज़ लापरवाही कंदो आहे जो तकलीफ़ न आहे। हाणे साइंसदाननि सोचियो त भई हाणे बीमारी बि आम आहे ऐं ख़तरनाक बि आहे, मरीज़ खे तकलीफ़ बि कान्हे, त कुझु अवेयरनेस त ॾियूं, न त धोखे में मारिजी वेंदो। त 1991 खां वठी 1991 खां इहा महसूसु कयो वियो त अवेयरनेस ॾिजी, पोइ 14 नवंबर सॼी दुनिया में हिकिड़ो ॾींहुं रखियऊं त इहो वर्ल्ड डायबिटीज़ डे आहे। हाणे तव्हां पुछी सघो था त भई 14 नवंबर छो, 3 अक्टूबर छो न, 5 नवंबर छो न, त असां वटि हिकिड़ो आब हयात आहे। उन आब हयात जो नालो आहे इंसुलिन। हाणे इंसुलिन ईजाद थी 1922 में। 1922 खां अॻु शुगर जे मरीज़ जो को इलाजु हुयो ई कोन दुनिया में। त टाइप 1 2 हूंदा आहिनि, टाइप 1 टाइप 2। टाइप 1 में त लॻंदी इंसुलिन आहे। पहिरें ॾींहं खां वठी डायग्नोसिस खां ज़िंदगीअ जे आख़िरी ॾींहं ताईं चाहे 80 सालनि जो थी वञे, कम अज़ कम 2 दफ़ा इंसुलिन, कम अज़ कम थो चवां वधीक लॻंदी डेली। त अॻे हुयो ई कोन। त टाइप 1 जो जेको मरीज़ हूंदो जंहिंजो इंसुलिन खां सवाइ को इलाजु आहे ई कान, उनखे सम्झो त हिकिड़ो डेथ सर्टिफिकेट या मौत जो परवानो गॾु ॾींदा त भई 2 सालनि खां पोइ
तूं हिन दुनिया में हूंदे ई न। अल्लाह 100%। सही सही वधि में वधि पीरियड 2 साल आहे। अच्छा इंसुलिन टाइप 1 खे न लॻी त जीअरे खे डेथ सर्टिफिकेट मिली वेंदो साईं, माना कैंसर खां वधीक ख़तरनाक हो। अच्छा अच्छा छाजे लाइ को इलाज हुयो ई कोन। त इहा आबे हयात आहे इंसुलिन। हाणे जंहिं इहा इंसुलिन ठाही पहिरियों दफ़ो, उनजो नालो हुयो सर फ्रेडरिक बेंटिंग। अच्छा कैनेडा जो हुयो, यूनिवर्सिटी ऑफ कैनेडा में। उन पहिरियों दफ़ो इंसुलिन, पंहिंजी टीम हुई उनजी, उन सां गॾु उनखे नोबेल प्राइज़ मिलियो। अच्छा उनजो यानी सालगिरह जो ॾींहुं बर्थडे 14 नवंबर आहे। अच्छा अच्छा त उनखे एज़ाज़ ॾियण जे लाइ, उनखे ऑनर ॾियण जे लाइ, एज़ाज़ ॾियण असां 14 नवंबर ते वर्ल्ड डायबिटीज़ डे मल्हाईंदा आहियूं। सही सही हाणे मसइलो इहो आहे त फलाणे कंट्रीअ जो त भई इन ॾींहुं त असांजो क़ौम जो जेको फादर हो उनजी डेथ थी वई, त होॾो सेलिब्रेशन कयूं, हेॾो डेथ मल्हायूं, असां 14 नथा करे सघूं। चई भई नवंबर जो जेको बि ॾींहुं तव्हां मल्हायो, माना वर्ल्ड डायबिटीज़ डे थींदो। जीअं पाण अॼु 8 नवंबर ते वेठा आहियूं, असां वर्ल्ड डायबिटीज़ डे था मल्हायूं। सही सही ऐं इवन डिसंबर में बि असां इहो करे सघूं था। छाजे लाइ पूरो महीनो ई पाण खे त मक़सदु आहे अवेयरनेस ॾियणु, माण्हूअ खे नॉलेज ॾियणु त भई तव्हां लापरवाही नथा करे सघो, हीअ सीरियस बीमारी आहे ऐं धोखेबाज़ बीमारी आहे। अच्छा डॉक्टर साहब, मूंखे इहो ॿुधायो त माना हिकिड़ी डायबिटीज़ ॿुधंदा आहियूं, ॿी प्री डायबिटीज़ हूंदी आहे, इहो छा फ़र्क़ु आहे, डिफरेंस छा आहे? अच्छा ॾिसो न, हिकिड़ो त नॉर्मल आहे। अच्छा ॿियो आहे पको डायबिटिक। अच्छा इन जे विच में हिकु कैटेगरी आहे, उनखे चवंदा आहियूं प्री डायबिटिक। प्री माना पहिरियों, माना डायबिटीज़ शुरू थियण खां अॻु वारी स्टेज। अच्छा हाणे तव्हां जेकॾहिं इजाज़त ॾियो त मां ॿुधाए छॾियां त 100 खां घटि अचे फास्टिंग ब्लड शुगर मिलीग्राम पर डेसीलीटर, त उहो नॉर्मल आहे। अच्छा 126 खां मथे अचे त उहो डायबिटिक आहे। अच्छा फास्टिंग ख़ाली पेट 10 कलाक फास्टिंग। हाणे मसइलो आहे त 100 ऐं 126 जे विच में जेको आहे उहो छा आहे, उहो प्री डायबिटिक आहे। माना पको डायबिटिक कोन्हे, नॉर्मल बि नाहे, शुगर शुरू थियण वारी आहे, प्री डायबिटिक आहे। पर मसइलो इहो आहे त प्री डायबिटिक में सिम्पटम कोन हूंदा आहिनि, मरीज़ खे तकलीफ़ न हूंदी आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त कॉम्प्लिकेशन जेके आहिनि, जंहिंजे करे शुगर जो मर्ज़, ख़तरनाक मर्ज़ ॼाणियो वञे थो, उहा प्री डायबिटिक स्टेज ते शुरू थी वेंदियूं आहिनि कॉम्प्लिकेशन। त उहा अच्छा जेकॾहिं रैंडम वठिजे नेरनि खां 2 कलाक पोइ, त 140 खां घटि माना नॉर्मल, 200 खां मथे माना पको डायबिटिक, ऐं 140 ऐं 200 जे विच में जेकॾहिं अचे नेरनि खां 2 कलाक पोइ या रैंडम, त उहो प्री डायबिटिक आहे। त उनजो बि इलाजु कजे, या त लाइफ स्टाइल सां कजे। ऐं लाइफ स्टाइल जो मतिलबु आहे वर्जिश कयो, वज़न घटि कयो, डाइटिंग कयो, सिगरेट छॾियो, इन चैनी खे गॾु ईअं खणी चई सघिजे थो जेके थुल्हा माण्हू आहिनि उहे तक़रीबन 90% प्री डायबिटिक, 90% 100% मेडिसिन में 100% का शइ हूंदी कान्हे। 90% या त प्री डायबिटिक ऐं डायबिटिक ओबेस। मूं छा त सम्झो त रेशो केतिरो थी चुको आहे पाण वटि पाकिस्तानी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त 90% 60% केतिरो माना शुगर जो मरीज़ पाण वटि केतिरो आहे परसेंटेज? असांजी तमामु ख़राबु सूरत हाल आहे, तमामु, यानी सॼी दुनिया खां वधीक शुगर जे मामले में कम अज़ कम असां तमामु तरक़ी कई आहे। अच्छा तरक़ी कई आहे, भला इहो इन सां गॾु इहो ॿुधायो त नेगेटिव तरक़ी कई आहे। न मां ॿुधाए छॾियां त सिर्फ़ु 4 साल अॻु असांजो सॼी दुनिया में नंबर हूंदो 11। अच्छा ऐं सिर्फ़ु 4 सालनि जे अंदरि 11 मां जंप ॾेई 3 नंबर ते अची वियो आहे। हाणे सॼी दुनिया में इंडिया, चाइना ऐं पाकिस्तान खे छॾे, इहो ॿिन्ही खे छॾे 3 नंबर पाकिस्तान जो आहे। ऐं 3 करोड़ 30 लख माण्हुनि खे शुगर आहे पाकिस्तान में। ईअं खणी चइजे त असां शुगर, असां आम 3-4 माण्हू खणूं एट रैंडम, त उन मां हिकिड़े खे लाज़मन शुगर निकिरंदी। अच्छा एॾो आम मर्ज़ आहे, एॾो आम मर्ज़ थी वियो आहे। अच्छा मूंखे इहो ॿुधायो त विटामिन डी जी पाण ॻाल्हि कईसीं थोरी, सनी डी बि मौजूदु आहे विटामिन डी जे लाइ, हूअं विटामिन डी जो रोल आहे शुगर? अच्छा ॾिसो, पाकिस्तान में विटामिन डी सॼी दुनिया में अमूमन घटि हूंदी आहे, जनरल पब्लिक में बि। पाकिस्तान में जिन खे शुगर नाहे उन्हनि खे बि घटि हूंदी आहे। हाणे असां जेकॾहिं रखूं त यानी 30 खां मथे हुजे लेबोरेटरीअ में, त असां ॾिठो आहे 5-6 हूंदी आहे, यानी जनरल पॉपुलेशन में विटामिन डी घटि आहे। ऐं शुगर जे मरीज़नि में अञा बि घटि हूंदी आहे, माना हूअं बि नॉर्मली बि घटि आहे। हा, पर शुगर जे मरीज़नि में हूअं घटि आहे, वधीक घटि आहे। इहा तहक़ीक़ थी आहे त शुगर जूं जेकी कॉम्प्लिकेशन आहिनि, बेशुमार कॉम्प्लिकेशन आहिनि, ऐं तमामु ख़राबु नोयत जो ऐं ॾाढी ख़ामोशीअ सां ईंदियूं आहिनि। त पेरनि में हिकिड़ी थींदी आहे ऐसा बि कमज़ोरी, न्यूरोपैथी, जंहिंजे करे पेर सड़ंदा आहिनि,
ॼंगू ईअं लॻंदो आहे ॼण तंदूर में ॼंगू पेर पियूं सिवियर साड़ो थींदो आहे त उन जे लाइ बि आहे विटामिन डी रिसर्च थी वई आहे त उन जे लाइ बि सुठी आहे शुगर जी प्रिवेंशन जे लाइ बि सुठी आहे ऐं जेकॾहिं शुगर थी वञे त उन्हनि जे लाइ बहितरु आहे ऐं जेकॾहिं तमामु घटि आहे त लाज़मी उन हिसाब सां रिप्लेस कजे आम माण्हू बि विटामिन डी जेकॾहिं घटि आहे उन वटि बिल्कुलु ऐं आसान टेस्ट आहे महांगी टेस्ट 1.5 एवरेज हुनजी क़ीमत आहे पर इहो मुंहिंजो ख़्यालु आहे हिकु दफ़ो त कम से कम कराइणु खपे त उन खां पोइ विटामिन डी मौजूदु आहे जीअं तव्हां नाला खयां ऐं उहा ॾिजे ज़रूरु ॾिजे अच्छा जेकी प्री डायबिटीज़ जी पाण ॻाल्हि कईसीं त उहो माना रिवर्स थी सघे थो कंहिं तरीक़े सां अदा ॾिसो न जेसिताईं प्री डायबिटीज़ स्टेज आहे अच्छा उन ताईं रिवर्सिबल आहे इलाही स्टडी अची चुकियूं आहिनि अमेरिकन स्टडी मशहूरु आहे DPP डायबिटीज़ प्रिवेंशन प्रोग्राम उन साबित कयो त 78% प्री डायबिटीज़ जा माण्हू जेकॾहिं लाइफ स्टाइल कनि वज़न घटाइण रोज़ वर्ज़िश कनि खाधो पीते जी परहेज़ कनि सिगरेट छॾनि त 78% वापसि अची सघनि था ऐं हिकु ॿ टिकियूं आहिनि असां वटि दवाऊं उहे बि 31% प्री डायबिटीज़ खे रिवर्स करे सघनि थियूं अच्छा हाणे अॼु खां चंद साल अॻु असां इहो सोचींदा हुआसीं त शुगर थी वई माना लाइफ लॉन्ग जीअं मां पहिरियों ज़िक्र कयुमि त आहे पर पोइ ॾिठो वियो त हिकिड़ो ऑपरेशन आहे जंहिंखे बेरियाटिक सर्जरी चवंदा आहियूं उहो थुल्हनि मोटनि माण्हुनि जे लाइ कबो आहे उन में स्टमक जेको आहे असांजो मैदो उनजी सिलाई करे छॾींदा आहिनि उनखे अधु करे छॾींदा आहिनि या जेको इंटेस्टीन आहे उनखे बाईपास करे पहिरें छेड़े खां वठी डायरेक्ट आख़िरी छेड़े ताईं कंदा आहिनि जीअं खाधो जज़ब न थिए ब्लड में इन खे चवंदा आहियूं बेरियाटिक सर्जरी सने करण जी जो जराई सर्जरी उन खां पोइ नोट कयूं अच्छा असुलु इहो हुयो त वज़न घटि कजे पर पोइ ॾिठो त जिन खे शुगर आहे उनखे शुगर ख़तमु थी वई यानी ख़तमु न टेस्ट ट्यूब नॉर्मल ऐं कंहिं दवा जी ज़रूरत ई कान्हे हाणे पायलट जेके आहिनि न उन्हनि खे जेकॾहिं डायबिटीज़ थी वई यानी तमामु हल्की आहे मेटफॉर्मिन ते आहे गोरीअ ते त पोइ त ठीकु आहे न त उनखे ग्राउंड करे छॾींदा आहिनि ग्राउंड जो मतिलबु आहे परमिशन आहे त कीअं जहाज़ उॾारींदव तव्हां की अध में बेहोश थी वञो हाइपोग्लाइसीमिया थी वञे त तव्हां त सभिनी जो यानी ज़ाहिर क्रैश थी वेंदो जहाज़ यानी उहो पायलट वरी वापसि अची सघे ॼाण मिली त जहाज़ जो पायलट शुगर मरीज़ न हूंदो आहे या हूंदो आहे त तमामु माइल्ड जंहिंखे हिकु मामूली टिकी ॾींदा आहियूं उनखे परमिशन आहे तमामु मामूली टिकी न त बिल्कुलु बेन आहे बिल्कुलु ज़ाहिर आहे साईं शुगर जे मरीज़नि खे बुख बि लॻंदी आहे घणे भाङे चवंदा आहिनि कुझु न कुझु चाॿो हुजे साईं बुख तॾहिं लॻंदी आहे जॾहिं हाइपोग्लाइसीमिया थींदी आहे हाइपोग्लाइसीमिया जो मतिलबु आहे शुगर तमामु घटि थी वञणु उहा बि ख़राबु आहे ॾाढी अच्छा जेकॾहिं शुगर हाई रहे माना डायबिटीज़ थी वञे त उन जूं कॉम्प्लिकेशन थींदियूं आहिनि 8-10 सालनि खां पोइ पर हाइपोग्लाइसीमिया जेकॾहिं थी वञे त उन जी कॉम्प्लिकेशन या जेकी अलामतूं आहिनि उहे उन महिल ज़ाहिर थींदियूं आहिनि हाणे बुख लॻंदी आहे जीअं तव्हां ज़िक्र कयो पसीना छुटंदा आहिनि पघर हथ ॾकंदा आहिनि दिलि ढक ढक कंदी आहे बेचैनी घबराहट दिलि चवंदी आहे जेको बि साम्हूं आहे खाई छॾियां हिकदमि ऑटो कुदरती तौर बुख लॻंदी आहे बिल्कुलु जेकॾहिं बर वक़्तु हुनजो इलाजु न कयो ऐं तेज़ दवाऊं तव्हां वठी चुका आहियो अवली ख़ासि करे सहरीअ जो रमज़ान आहे रोज़ो टोड़े बि नथा सघो त पोइ बेहोश बि थी सघे थो ऐं बेहोश माना ICU अस्पताल ऐं ICU जो मतिलबु आहे घटि में घटि $1.5 लख हिकु राति जो ख़र्चो त एॾो महांगो आहे हाइपोग्लाइसीमिया त उनखे चवंदा आहियूं त उनजो तुर्त इलाजु आहे त हिकदमि कुझु मिठो खाई छॾियो त हिकु त बुख उन में वधंदी आहे ॿियो जेकॾहिं शुगर कंट्रोल न हुजे कंट्रोल न हूंदी त पेशाब में ज़ाया थींदी रहंदी आहे जॾहिं तव्हां यूरिन चेक कंदव +3 शुगर ईंदी हाणे ग्लूकोज़ ईंदो आहे यूरिन में हाणे ग्लूकोज़ आहे न्यूट्रिशन कैलोरी हिकिड़ी क़िस्म जी त जॾहिं 24 कलाक ग्लूकोज़ लूज़ थींदो त बुख लॻंदी त ॿियो रीज़न बुख लॻण जो इहो आहे त शुगर कंट्रोल में कोन्हे हीउ प्रोग्राम तव्हांजी ख़िदमत में हीउ जेको सेगमेंट आहे उहो स्कॉटमैन फार्मास्यूटिकल जे तावन सां नशर कयो पियो वञे पेश कयो पियो वञे डॉक्टर साहब मूंखे हिते वरी मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त विटामिन डी जी डेफिशिएंसी ते थोरो ॻाल्हायूं ऐं ख़ासि तौर ते जेका कॉम्प्लिकेशन्स आहिनि
उन्हनि ते थोरी अञा रोशनी विझो त जीअं ॼाण पवे असांजे नाज़िम खे। असां ॾिसो न विटामिन डी आम विटामिन जीअं आहिनि, ॾिसो न कुझु विटामिन अहिड़ियूं जेके फैट सालुबल सही आहिनि, सही चर्बीअ में रिझंदियूं आहिनि, कॉम्प्लिकेशन से थोरो अञा वधीक वाटर सालुबल, त हीअ फैट सालुबल आहे विटामिन। चारकुल एडिक चवंदा आहियूं, ADE के, 4 जेके आहिनि उहे फैट सालुबल विटामिन ADE के। अच्छा, हाणे जेकॾहिं विटामिन डी घटि हूंदी त अवल असां सम्झंदासीं त हॾियूं कमज़ोर कंदी आहे सिर्फ़ु, सही सही, पर हाणे ख़बर पई त इहा इम्यूनिटीअ खे वधाईंदी आहे। इम्यूनिटी जो मतिलबु आहे बॉडीअ जो डिफेंस मैकेनिज़म। सही असांखे कुदरत हिकिड़ो कुदरती निज़ाम ॾिनो आहे जंहिंजे करे असां पंहिंजो इलाजु कुदरत कंदी आहे। अच्छा, हाणे मां हुनजा मिसाल इलाही ॾेई सघां थो त हिकिड़ो ज़ख़्म थो थी वञे, तव्हां हुनखे कुझु बि न कयो, बिशर्ते तव्हां हेल्दी आहियो, शुगर कोन्हे तव्हांखे, त तव्हां ॾिसंदव त 3 ॾींहंनि में कुदरती तौर सही थी वेंदो, कुझु बि न कयो। अच्छा, हाणे कट लॻी वञे त रतु वहंदी। हाणे रतु जेकॾहिं वहणु शुरू थिए त मामूली बि जेको ज़ख़्म आहे उहो मारे छॾे, छाजे लाइ रतु वहंदी रहे ऐं माण्हू ज़ारा 5 लीटर त रतु आहे ऐं हिकिड़ो गिलास माना 4 लीटर, 5 लीटर मां रतु जेकॾहिं वहंदी वञे त हा, त कुदरती निज़ाम आहे त 15 मिंट जे अंदरि अंदरि पंहिंजो पाण ख़ुश्क थी वेंदी। अच्छा, हाणे असां शेव कंदा आहियूं, कट लॻंदो आहे, रतु निकिरंदी आहे, कुझु न कयो त बि खरंड कुदरती आहे न सही। अहिड़ी तरह जेकॾहिं हीअ असांजो गलो जेको आहे न, सॼा जरासीम मेजॉरिटी हितां दाख़िल थींदा आहिनि। हिते अला साईं, हिते कुदरती टॉन्सिल्स, लिम्फ नोड्स सभु रखिया आहिनि। असांजे रत में दिफ़ाई निज़ाम आहे। हा, भला जेके असां त इंसान आहियूं न, जानवरनि खे त अलाए कहिड़ा धक लॻंदा आहिनि, उहे कहिड़ा डॉक्टर ॾे वेंदा आहिनि, कुदरती पंहिंजो पाण इलाजु थी वेंदो आहे न मेजॉरिटीअ खे। चवण जो मक़सदु इहो आहे त इहो दिफ़ाई निज़ाम जेको आहे इहो कमज़ोर थी वेंदो आहे जेकॾहिं विटामिन डी घटि हुजे। अच्छा, हाणे दिफ़ाई निज़ाम कमज़ोर थियो माना अच्छा, ॿी मां ॻाल्हि ॿुधायां त असांजे जिस्म ते जरासीम 24 कलाक अटैक कंदा रहनि था। हाणे असां वेठा आहियूं न, हाणे जरासीम जी कोशिशि आहे मुंहं जे अंदरि बि दाख़िल थियूं, चमड़ीअ जे ज़रिए बि दाख़िल थियूं, अखियूं खुलियल आहिनि उतां बि दाख़िल थियूं, नकु खुलियल आहे, जेके जेके मतिलबु पॉसिबल रूट्स आहिनि जरासीम जो 24 कलाक बिल्कुलु। त कुदरत दिफ़ाई निज़ाम ठाहे छॾिया आहिनि। हाणे हीअ स्किन इंटेक्ट आहे न, इन ते तव्हां केॾा बि जरासीम रखी छॾियो कुझु न थींदो, छाजे लाइ इंटेक्ट आहे। हिते कट लॻी वञे उन में जरासीम या वायरस जो C या B जो हिकिड़ो ड्रॉप अंदरि वञे त उन माण्हूअ खे HIV एड्स या थी सघे थो, छाजे लाइ दिफ़ाई निज़ाम कमज़ोर थी वियो। त अच्छा, असांजे मां मज़े जी ॻाल्हि ॿुधायांव त असांजे जिस्म में कैंसर जा हर वक़्तु न ख़तरो आहे। असांजा सेल मल्टीप्लाई कंदा आहिनि न, त तव्हां हिते हाणे सपोज़ कंदी मस्करी थी पए त 3-4 ॾींहंनि खां पोइ तव्हां हुनखे साफ़ु न कयो न त बि ॾिसंदो कुदरती तौरु साफ़ु थी वियो, छाजे लाइ जो शेडिंग थींदी आहे सेल जी, त कुदरती तौर ते सेल मल्टीप्लाई कंदा आहिनि। माना कैंसर थियण जी जेका ख़राबी आहे उहा 24 कलाक आहे। हाणे इम्यूनिटी जेकॾहिं हूंदी न ताक़त वारी त उहा कैंसर खे रोके छॾींदी, उहो इम्यूनिटी वधाईंदी आहे, इन्फेक्शन खां, डायबिटीज़ खां, सभिनी खां, छाजे लाइ ओवरऑल जेको इम्यूनिटी आहे डिफेंस पावर आहे उहो बूस्टअप थी वेंदो आहे। उन में फ़ाइदेमंद आहे, डायबिटीज़ में फ़ाइदेमंद आहे। ऐं जेकॾहिं विटामिन डी घटि आहे त जनरल पॉपुलेशन खे बि उनजी रिप्लेसमेंट थेरापी लाज़मन कराइणी खपे, न त पोइ इहे साॻियूं बीमारियूं जेके हल्कियूं असां सम्झंदा आहियूं उहे शिदत सां ज़ाहिर। विटामिन डी जी कमी खे पूरो करण जे लाइ सनी डी बि मार्केट में मौजूदु आहे, टेबलेट्स आहिनि जेके तव्हांजी विटामिन डी खे पूरो कंदा। पर साईं इन खां अलावा खुराक कहिड़ी कजे भला जेकॾहिं विटामिन डी जी कमीअ खे पूरो कजे, या शुगर वारा बि छा कनि, थोरो ॿुधाइजो आख़िरी लम्हे। बिल्कुलु, जी हा, असां जेके चवंदा आहियूं डेयरी प्रोडक्ट, यानी उहे जेके ग़िज़ाऊं आहिनि जेके खीर मां पैदा थींदियूं आहिनि। हाणे खीर मां मखण बि थींदो आहे, लस्सी बि थींदी आहे, ॾही थींदी आहे, चीज़ थींदो आहे, त उन में विटामिन डी आहे। अच्छा, अंडे में विटामिन डी आहे। अच्छा, हाणे मसइलो इहो आहे त केतिरा गिलास तव्हां खीर जा पीअंदव, भई हिकु पीअंदव, 2 पीअंदव, 3 पीअंदव, 4 पीअंदव, पोइ त मोशन स्टार्ट थी वेंदा, शुगर बि ज़ाहिर आहे त जिन खे आहे वधी वेंदी। त हर शइ जी लिमिट आहे। चीज़ जंहिंखे पनीर चवंदा आहियूं
उहा तव्हां केतिरी खाईंदव, उन में कोलेस्ट्रॉल आहे, सही घणी खाईंदव त विटामिन डी शायदि पूरी थी वञे पर कोलेस्ट्रॉल आसमान ते पहुची वेंदो। चवण जो मक़सदु इहो आहे त इन्हनि शयुनि में विटामिन डी आहे, सही पर उनजी उहो लाज़मी खाइजनि। सही पर शुगर जे मरीज़ खे कहिड़ी हिदायत कंदो? त चवण जो मक़सदु इहो आहे त दवाउनि जी ज़रूरत पवंदी आहे, विटामिन डी जी रिप्लेसमेंट थेरापी करणु खपे लाज़मान। सही सही। ऐं जेको शुगर जो मरीज़ आहे उहो वॉक करे उहो उनजी सिहत लाइ तमामु घणो जी हा बिल्कुलु। तव्हांजी वॾी महिरबानी साईं। डॉक्टर मोहम्मद ज़मा शेख साहिबु प्रोफेसर कैप्टन ऐं गॾोगॾु कंसल्टेंट आहिनि डायबिटीज़ जा ऐं हार्मोन स्पेशलिस्ट बि आहिनि। सो लख थोरा साईं, तमामु घणी ॼाण मिली तव्हांजे अचण सां। असांखे ख़बर पई त शुगर जो मर्ज़ु केतिरो ख़तरनाक आहे। हाणे इन ख़तरनाक मर्ज़ सां हर माण्हू तक़रीबन मुंहुं ॾिए थो, पर साईंअ जीअं ॻाल्हि कई त के माण्हू लापरवाह आहिनि ऐं हीउ धोखेबाज़ जेको आहे सो मर्ज़ु आहे। अचानक सां तव्हांखे पंहिंजी गिरफ़्त में, तव्हांखे पंहिंजी पकड़ में वठंदो, कई साल गुज़री वेंदा, पोइ जॾहिं तव्हां किरंदव त पोइ ख़बर पवंदी तव्हां त शुगर जा तमामु वॾा मरीज़ आहियो। सो इन खां पहिरियों ई शुगर टेस्ट करायो ऐं विटामिन डी जी जेकॾहिं कमी आहे त सनी डी बि मार्केट में मौजूदु आहे, तव्हां उहा वठी सघो था। उनजो इस्तेमालु बि तव्हांखे विटामिन डी जी कमीअ खे पूरो कंदो। इन खां सवाइ तव्हांखे ॿुधायूं था जेको हीउ प्रोग्राम आहे या हीउ जेको सेगमेंट आहे ख़ासि तौर ते इनखे तव्हां ताईं पहुचाइण में असां सां ताउन फरमायो स्कॉटमैन फार्मास्यूटिकल वारनि, उन्हनि जी वॾी महिरबानी। हिते पाण हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं, पोइ मोटी ईंदासीं त तव्हांखे ॿुधाईंदासीं त असां सां ॿिया केरु महिमान आहिनि अॼोके प्रोग्राम में ऐं उन्हनि सां कहिड़ी कहिड़ी कचहरी थींदी। तमामु ख़ूबसूरत प्रोग्राम थियण वारो आहे। तव्हां असां सां गॾु रहिजो ऐं ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं थोरी देरि पहिरियों तव्हांखे शुगर जे मर्ज़ जे बारे में तव्हांखे खोड़ सारी ॼाण ॾिनीसीं। असांजो ॼाण वारो प्रोग्राम आहे, ॼाण जो सिलसिलो असां छॾींदासीं कोन। हिन लम्हे वरी तव्हांखे ॿुधाईंदासीं त डेंगी जेको मच्छर आहे उन जे चकु पाइण सां माण्हू किथे पहुचे थो, छो त तमामु घणो जेको आहे सो हिन वक़्तु डेंगीअ जे हवाले सां बि माण्हू परेशान आहे ऐं हर माण्हू परेशान आहे तक़रीबन। पाण खे डेंगी खां बचण जे लाइ कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि? हूअं त मामूली मच्छर आहे, पर जॾहिं उहो चकु पाए थो त उनखां पोइ पाण हॉस्पिटल वञूं था ऐं कई असांजा अहिड़ा मरीज़ बि आहिनि जेकी बेसाहु थी वञनि था ऐं गॾो गॾु इहो बि तव्हांखे ॿुधायां त खोड़ सारियूं डेथ्स बि थी वियूं आहिनि। तव्हां परेशान थींदो त हिकिड़ो मच्छर जेको आहे उहो माण्हू खे मारे बि सघे थो। सो हिन जे लाइ कहिड़ियूं एहतियाती तदाबीरूं असांखे अख़्तियार करणु घुरिजनि, पाण खे छा करणु घुरिजे जो पाण इन डेंगी खां बची सघूं। हुकूमती सतह ते जेके उपाउ थियनि पिया उहा तव्हांखे ख़बर आहे, असांखे ख़बर आहे। उन ते पाण नथा ॻाल्हायूं। पाण पंहिंजो दिफ़ा पाण कीअं था करे सघूं, पाण पंहिंजे घरनि में मच्छरनि खां पाण खे कीअं था बचाए सघूं, इन वारे सां पाण कचहरी कंदासीं। अॼु ॾाढो सुठो डॉक्टर असां सां मौजूदु आहे जेको ॿारनि जो बि स्पेशलिस्ट आहे। ॿारनि जे मर्ज़ जे हवाले सां बि उन सां तमामु घणी डिस्कस कंदासीं। तव्हां टेलीफोन बि करे सघो था। असांजे प्रोग्राम में जामिया प्रोग्राम आहे, मालूमाती प्रोग्राम आहे ऐं हिन प्रोग्राम में जेकॾहिं तव्हां हिसेदार थींदव त तव्हांखे तव्हांजे सवाल जो जवाबु मिली वेंदो। असां सां गॾु जेको पहिरियों महिमान आहे उहो आहे डॉक्टर आबिद हुसैन मिर्ज़ा साहिबु, जेकी डायरेक्टर आहिनि कराची चिल्ड्रेन एंड जनरल हॉस्पिटल जा। इन खां सवाइ पाण टीवी ते एंकर बि आहिनि। खोड़ सारा चैनल तव्हां ॾिसंदा आहियो, किथे न किथे साईं जो चहिरो बि तव्हांखे नज़र आयो हूंदो। इन खां सवाइ सीनियर मेंबर आहिनि कराची आर्ट काउंसिल जा ऐं US सोसाइटी ऑफ पाकिस्तान ऐं मेंबर ऑफ US सोसाइटी ऑफ कैनेडा जा। इन खां सवाइ सुठा एनालिस्ट बि आहिनि ऐं खोड़ सारियूं हिन में ॿियूं खूबियूं बि आहिनि। कचहरी जा बि मोर आहिनि, शफ़ीक माण्हू आहिनि, सियासी माहौल हुजे या इन खां सवाइ को बि टॉपिक हुजे। डॉक्टरी पेशे सां त हूअं ई वाॻियल आहिनि, उन ते त उन्हनि जो हूअं ई फोकस आहे, पर इन खां सवाइ बि मुख़्तलिफ़ मामलनि ते सुठी गिरफ़्त रखनि था। सो डॉक्टर आबिद हुसैन मिर्ज़ा साहब खे असीं भलीकार चऊं था। डॉक्टर साहब कैसे हैं? ठीक है, बिल्कुल शुक्र है माशाल्लाह। थैंक यू सो मच, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ आए और खूबसूरत होते जा रहे हैं माशाल्लाह। थैंक यू। चश्मे बदूर ये कह देता हूँ। थैंक यू थैंक यू सो मच। इन खां सवाइ जेको ॿियो दोस्त आहे पाण वकील आहे ऐं वकालत जो शोबो ॾाढो भलो शोबो आहे। जेकी बि दोस्त वकालत में अचणु चाहिनि था त उन्हनि खे असां इहा ई सलाह ॾींदासीं त हीउ ॾाढो ज़बरदस्त शोबो आहे ऐं तव्हां जॾहिं कोट पायो था त तव्हां ताक़तवर थी वञो था। कारो कोट हिकु ताक़त जी निशानी आहे, पंहिंजे राइट्स जी निशानी आहे। पंहिंजे हक़नि लाइ जिदोजहद कयो, मारूड़नि जी मदद कयो ऐं पाण बि सुखिया सताबा हुजो, पंहिंजे देश खे बि सुखियो रखो। अॼुकल्ह जेकी असांजा वकील आहिनि उहे दोस्त कहिड़ियुनि मसरूफ़ियतुनि में आहिनि, कहिड़ा केसिस हलनि पिया या ओवरऑल जेका पुलिसी सरगर्मी आहे उन ते बि पाण अॼु ख़ासि फोकस कंदासीं। असां सां गॾु आहे एडवोकेट आहिनि पाण समायर ज़मा मेमून साहिबु, उन्हनि खे भलीकार चऊं था। साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? वॾी महिरबानी साईं। वॾी महिरबानी तव्हांजी साईं, तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो। इन खां सवाइ ॾाढा सुठा कलाम ॿुधाइण जे लाइ असां सां सुठो फ़नकार मौजूदु आहे ऐं थोरी देरि पहिरियां ॾाढी रिहर्सल थिए पई त मूंखे लॻो पए त अॼु प्रोग्राम में बाक़ाइदा तव्हांखे मज़ो ईंदो। प्रोग्राम में जेकॾहिं तव्हां असां सां गॾु हूंदो। ॾाढो सुठो सिंगर आहे नज़ीर दानिश साहिबु, उनखे भलीकार चऊं था। थैंक यू सो मच साईं, तव्हां प्रोग्राम में आहियो। उस्ताद बादल राई लखांदा मट मौसीकार बि ऐं फ़नकार बि असां सां गॾु आहे, उनखे भलीकार चऊं था।
उस्ताद मोहम्मद अली साहब असां गॾु उन जी बड़ी मेहरबानी असांखे टाइम ॾिनो अथई। सो डॉक्टर साहब शुरुआत आपसे करते हैं, डेंगी से बचाव किस तरह से किया जाए, कितना खतरनाक है डेंगी? जी हाँ, बिल्कुल। देखिए, बज़ाहिर तो इंसान ही ख़तरनाक है आजकल के हवाले से, तो बिल्कुल सही बात है। लेकिन ये जो मच्छर इंसान, देखिए एक चीज़ मैंने पढ़ा था कहीं मौला अली का, कि इंसान इतना कमज़ोर है कि वो एक मच्छर को शिकस्त नहीं दे सकता। सही, वो सर फिल्मी डायलॉग भी है ना, साला एक मच्छर आदमी को पता नहीं क्या कर देता है ये हुआ। तो मच्छर ने अपनी हैसियत को पहचाना। ये जो एनोफिलीज थी, इसने कहा कि आप क्या समझते हो, क्या मेरा यहीं पर सर्वाइवल ख़त्म हो जाएगा? एक नई किस्म आ गई इसकी, और डेंगू वायरस के नाम से आ गई। ये एक ऐसी क्लास है, इसकी जो अपने वेरिएंट हैं वो 53 वेरिएंट हैं इसके। अच्छा। अभी तो ये बहुत कुछ है, बहुत चेंज आएगी इसके अंदर, पता नहीं क्या क्या इसमें तब्दीली आएंगी। और कितने, जैसे आपने देखा था कि कोविड-19 कहाँ से शुरू हुआ और कहाँ जाके ख़त्म हुआ, ये अभी भी ये थोड़ा बहुत चल रहा है वो, लेकिन अब वो उसकी वेरिएंट की एंड हो गई है। जो मैक्सिमम उसकी स्ट्रेंथ थी उसने शो कर दी, हमने उसको बीट कर दिया। अब इनको भी बीट करना है हमको। ये जो डेंगू फीवर जो हुआ था, ये मुख्तलिफ क्लासेस में मुख्तलिफ ज़माने में होता रहा है। ये इस वक्त जो इसका जो पीक लेवल है, पाकिस्तान के अलावा फ़िलिपाइन एक ऐसा कंट्री है जहाँ इसका बहुत ज़्यादा पीक पाया जाता है। अच्छा। उसके साथ थाईलैंड है, ये फिर पाकिस्तान का नंबर आता है। अच्छा। यहाँ जो जितनी भी डेथ हुई है, इससे कहीं ज़्यादा उन ममालिक में हुई है। ये जो पहले दफ़ा जो वैसे तो ये 1943 में डिटेक्ट हुआ था, जापानीज़ ने डिटेक्ट किया था इनको। अच्छा। इसके वायरस को, डेंगू का। अच्छा। फिर उसके बाद 1950 में बहुत ज़्यादा एपिडेमिक हुआ ये फिलिपाइन में, वहाँ से फिर पाकिस्तान, इंडिया भी गया, पाकिस्तान में भी आया ये। अच्छा। अब इसका लेवल ऐसा है कि ये इतना डेंजरस है कि आप साफ पानी से जब आप वज़ू करने सुबह निकलते हैं, मुसलमानों के लिए ख़ास दुश्मनी करता है ये। अच्छा। जहाँ मुसलमान ये जब आप नमाज़ पढ़ेंगे सुबह, जब ये आएगा वहीं मौजूद होगा साफ पानी में ये। अच्छा। और जब आप मगरिबी शाम पढ़ेंगे, हल्की सी उस वक्त जो है रोशनी ख़त्म हो रही होगी और साफ पानी वहाँ रखा होगा, आपने कहा कि चलो उससे वज़ू, साफ पानी से वज़ू होता है। अच्छा, आता ये साफ पानी पे? तो ये आता साफ पानी को, गंदे पानी में नहीं आता। गंदे पानी में ये नहीं आता, लेकिन गंदा जो पानी के जो मच्छर है, जो मॉस्किटो, वो उसको सपोर्ट करते हैं। अच्छा। वही सपोर्ट, वो स्प्रेड करने में, फैलाने में, डिस्ट्रीब्यूशन करने में वो रोल प्ले करते हैं। अच्छा। इनकी स्टैंड वो है। अच्छा। गंदे मॉस्किटो जो है, और अच्छे मॉस्किटो जो हेड है, ये एक जगह बैठ के आगे बढ़ा देते हैं मसाइल के तौर पर। एक बंदा आप जो है वज़ू करने निकले सुबह या शाम, साफ पानी था, वही मच्छर ये डेंगू का मौजूद था, आपको वहीं उसने बाइट किया, आपको पता नहीं चला। अब वो जो जिसने बाइट किया, अब आप निकल रहे, अब आपको डेंगू के वायरस आपके बॉडी में घूम रहे। अब आप अंदर घर में आए, अंदर आके आपके आम मच्छर घूम रहे थे, उड़ रहे थे, उसने बेकट से आपको बाइट किया। अब जो उसने बाइट किया, वो ब्लड जो था वो उसमें चला गया। अब वो जहाँ जहाँ उड़ेगा फ्लाई करेगा, और जिन जिन को काटेगा, अब ये डेंगू सबको फैल रहा है। ओहो, अच्छा। ये है असल सबब इसका, डेंगू का जो है, यानी इसकी जो फोर्स है वो यही मॉस्किटो है, एनोफिलीज, जो गंदगी में रहती है। लिहाजा ये कभी ना समझे फोर्स का सरबराह डेंगू मच्छर खुद है। बिल्कुल, ये ना समझें कभी कि चलो सफाई में है तो गंदगी को छोड़ दो, बाहर ऐसी जो गंदे नाले हैं या घरों की चीज़ें, चलो यहाँ तो नहीं है। नहीं, इसकी फोर्स इसकी वही है। तो हमें बड़ा ख्याल रखना पड़ेगा, अपनी हाइजीनिक कंडीशन को हर सूरत में बेहतर बनाना होगा। लेकिन साफ पानी जो है, जो साफ जगह है, वहाँ भी देखना होगा। ऐसा तो नहीं है कि कोई इनके जो अंडे बच्चे वहाँ मौजूद हों, ब्रीडिंग, ये ब्रीड इसकी जो ग्रोथ होती है डेंगू फीवर की, साफ पानी में होती। तो ऐसा ना हो कि वहाँ मौजूद हो पहले से, तो उसको बिल्कुल क्लियर करें। इसका बड़ा आसान तरीका है कि आप फ्रेश वाटर उसी वक्त लें। अच्छा, सही। हाँ, अगर आपके घर में नलके हैं, साफ पानी आ रहा है, तो उसी वक्त वहाँ से लें, पानी लें, यानी स्टोर नहीं करें। सही। और स्टोर कर भी रहे हैं तो ढांप के रखें उसको। हाँ, लेकिन ढांप के ऐसा करना है कि उसको फुल कवर करना है। ये मच्छर देखिए किसी भी स्पेस है छोड़ी थी, वो वहाँ से भी इंटर हो जाएगा वहाँ से। अच्छा। समझे ना? तो कोशिश यही करें कि उसको सही तरीके से स्टेरिलाइज करके रखें। समझे ना? तो साफ पानी से लेंगे तो मैं समझता हूँ ये बहुत बेहतरी होगी। हाँ, लेकिन जब ये उसी साफ पानी से आप नहाते हैं, गुस्ल करते हैं, तो वो साफ भी हो जाता है। सही। हाँ, यानी इनकम्प्लीट जो हम करते हैं, वो खाली वजू के हाथ पे
गेम के लिए, उसमें हाथ में लेते ही वो पानी पहले ही शुरू में बाइट कर देता है वो। अच्छा अच्छा। हाँ, ये नहीं हुआ जब साफ पानी पे वैसे डेंगू मच्छर होता है, लेकिन पानी तो मुजर नहीं है ना, जो पानी मुजर नहीं है। अच्छा। और धोना हाथ भी मुजर नहीं है। अच्छा सही। ऐसा नहीं है कि आप उसके मदद से ऐसा हो रहा है कि आप ये उसको वॉश नहीं कर सकेंगे या आप वजू ना करें, ऐसा नहीं है। आप जब जाएंगे पहले उसको देखें, वो आपको बैठा हुआ नजर आ जाएगा। अच्छा, ये तो नजर आएगा ना, ये कोई माइक्रोस्कोपी मॉस्किटो थोड़ी है। सही। ये तो आई साइड से आपको नजर आएगा ना, थोड़ा बड़ा है मस्कोट है, और आप पहचान भी लेते हैं। इसके वाइट पर होते हैं बिल्कुल, ये बड़ा होता है, उससे ये पहचान में आ जाता है कि भाई ये बैठा हुआ है इधर ना। तो आप ब्लैक थोड़े डॉट्स भी होते हैं मेरे ख्याल से। अब ये कि कम से कम अंदर आदमी जा रहा है तो कम से कम वॉश तो कर, देख तो ले, अपने आई साइड से देख ले, है ना। और फिर भी ऐसे ही कि थोड़ा सा सुबह जाके पहले वॉश कर लें, साफ पानी ही से वॉश कर लें। हल्का नीम गर्म पानी अगर आप डालेंगे तो वो उसमें जल्दी खत्म हो जाता है, मर जाता है ये। सही। ज़्यादा गर्म पानी को बर्दाश्त नहीं कर सकता ये। सही। तो इसलिए इसका हमें बड़े एहतियात की ज़रूरत है। यही वजह है कि ये गर्मियों में ज़्यादा आता है। सही। ये गर्मियों में, यानी मार्च का महीने से लेके आपके जून जुलाई तक आता है ये। अच्छा, ये जो अक्टूबर चल रहा है इनमें नहीं होता है। चलें, ये अभी सर्दियाँ आ रही हैं, सर्दियों में नहीं होता ये। अच्छी नबी, लेकिन बस बाई चांस हो जाए, लेकिन पीरियड इसके वही हैं गर्म वाले। असां वकील साहब कढाए, वकील साहब अॼु त सफ़ा ईअं माना नई किट में आयो, अॻे त कोट पातल हुयो त पोइ माना थोरो ॿियो माना चेंज पियो लॻे हमरा। अॼु भला ही माना पहिरियां त रौनक कई आहे, छो भला साईं असां सोचियोसीं त रुगो अरशाद जागराणी साहब सिंध में सुहिणो हूंदो या जसकाणी साहब था डायरेक्टर, उहो सुहिणा थियनि त कुझु असां बि कोशिशि कयूं। सही। अॼु त वकील बि ख़बर पए त सुहिणा आहिनि, अॼु त मॉडल था लॻो बाक़ाइदा। साईं वकीलनि में हुजनि न। ईअं न, छा सरगर्मियूं आहिनि, कहिड़े केसिस खे हिन वक़्तु ख़ासि तौर ते विड़ो पिया? अॼुकल्ह क्रिमिनल केसिस असांजी प्रैक्टिस आहे क्रिमिनल साइड्स। अच्छा। उन में असांजा जेके पिटिशन्स आहिनि या मर्डर ट्रायल्स आहिनि या कंहिंजी ज़मानतूं आहिनि, त इहे असां ॾिसूं पिया। ऐं मोस्टली असांजी प्रैक्टिस क्रिमिनल साइड ते आहे। सही। ऐं हिन वक़्तु जेको हींअर माहौल हले पियो, पुलिस जो जेको हले पियो, त असां वरी वधि में वधि वरी उन ते असांजो पुलिस जे माहौल ते मूंखे यादि आयो त हीउ माहौल जेको काफ़ी सालनि खां जुड़ियल आहे, त इहो हाफ फ्राए ऐं फुल फ्राए, कानून में हिन जी गुंजाइश आहे? साईं कानून में इहो इलीगल आहे, ईअं अनकॉन्स्टिट्यूशनल आहे। अच्छा, पुलिस वारा पाणी कंहिंखे माना हाफ फ्राए था कनि, माना ज़ख़्मी था कनि, या कंहिंखे फुल फ्राए माना चटु मारे था छॾनि? तमामु ग़लति आहे, छो त तव्हांजो पोइ अदालतुनि जो छा रोल रहियो, सही, पोइ जजिस जो छा रोल रहियो, पोइ वकीलनि जो रोल छा रहियो। ऐं जेकॾहिं इदारा असांजी बदकिस्मती इहा रहंदी आहे त इदारनि खे मिसाल कटेनि नथा, तव्हां इदारो ॿिए खां थो कवर करे। मतिलबु पुलिस जो कमु आहे सिक्योरिटी ॾियणु, सही, अदालतुनि जो कमु आहे इंसाफ़ करणु, सही, इस्पतालुनि जो कमु आहे इलाज करणु, सही, इस्पतालूं बंदि थियनि, हड़तालूं कनि, OPD जूं हड़तालूं थियनि ऐं अदालतूं इंसाफ़ न कनि, 120 नंबर ते दुनिया में अचनि, पुलिस जो सिक्योरिटी न हुजे ऐं माण्हू मारनि, त ही तॾहिं बिगाड़ जेको समाज में इन करे थो अचे। हाणे जेकॾहिं तव्हां पुलिस जो कमु आहे सिक्योरिटी ॾियणु, को बि अहिड़ो वाक़ियो थिए थो त असांजो जेको वॾे में वॾो जेको कानून आहे, जेको हर कंहिं उनखे असां आइन चवंदा आहियूं, जंहिंमें आर्टिकल 10A थो चए फेयर ट्रायल, माना को बि संगीन मुजरिम छो न हुजे, उनखे तव्हांखे पकड़े तव्हांखे थाणे में, पोइ उनखे तव्हां जेल में हवाले कंदो, पोइ उनजो ट्रायल हलंदो, उहो बि फेयर ट्रायल। उनखे काउंसिल, ही कॾहिं कॾहिं मिसिंग पर्सन जा बि इशू थींदा आहिनि त 6-6 महीना साल माण्हू न ईंदा आहिनि। इट इज़ ऑल्सो अनलॉफुल एंड अनकॉन्स्टिट्यूशनल। पंहिंजे सभु तमामु वॾे जेको अॾुवारीअ खे बि पंहिंजे दिफ़ा लाइ काउंसिल करे सघे थो, वकील करे सघे थो। अच्छा, ॿियो जेको लास्ट टाइम बि इहो सुवाल थियो त जेकॾहिं असां ॾोहारीअ खे बचाइण लाइ को वकील न हूंदो आहे, बेसिकली काउंसिल जो कमु हूंदो आहे या कंहिं वकील जो कमु हूंदो आहे त असां सच खे ॿाहिरि कढूं। इन सच खे ॿाहिरि कढूं इते ई पाण कंटिन्यू रखंदासीं, छो त हीउ वॾो मौज़ू आहे ऐं अॼु ॼाण मिलंदी इन सां बि त पुलिस छा पई करे। हेॾे असांजो दोस्त रागी बि मौजूदु आहे, सो असीं चाहियूं था त संगत खां कलाम हिकिड़ो ॿुधूं, पोइ वरी प्रोग्राम डॉक्टर साहब क्या करें। वाह वाह साईं। मुझे दिल जा जाने किथे हलियो वे, हो मुझे मन जा मेरा किथे हलियो वे, हो मुझे दिल जा जाने किथे हलियो वे, मुझे मन जा मेरा किथे हलियो वे, किथे तू हलियो वे, रुबंदो छॾे वेड़े किथे तू हलियो वे, रुबंदो छॾे वे, मुझे मन जा मेरम किथे हलियो वे,
मुझे दिल जा जानी किथे हलियो वे। लुटे दिल खणी वे मुझा यार जानीड़े, लुटे दिल खणी वे। लुटे दिल खणी वे मुझा यार जानीड़े, करया याद तो के सजी रात जानी, मुझे मन जा मेरम किथे हलियो वे। मुझे दिल जा जानी किथे हलियो वे, किथे तू हलियो वे। रुवांदो छड़े वेड़े किथे तू हलियो वे, रुवांदो छड़े वे। मुझे दिल जा जानी किथे हलियो वे, मुझे मन जा मेरम किथे हलियो वे। जीरे यार जानी मुझे तू मारे वे, जीरे यार जानी। जीरे यार जानी मुझे तू मारे वे, जानी तू अंदर में बाए बारे वे, जानी तू अंदर में बाए बारे वे। मुझे मन जा मेरा किथे हलियो वे, मुझे दिल जा जाने किथे हलियो वे, किथे तू हलियो वे। रुवांदो छड़े वेड़े किथे तू हलियो वे, रुवांदो छड़े वे। मुझे दिल जा जानी किथे हलियो वे, मुझे मन जा मेरा किथे हलियो वे। हाजी वाइद तुझो बिसे रोज राहू, हाजी वाइद तुझो। हाजी वाइद तुझो बिसे रोज राहू, गमन में सदा हूँ बरे बैठो आहूँ। मुझे मन जा मेरा किथे हलियो वे, मुझे दिल जा जानी किथे हलियो वे, किथे तू हलियो वे। रुवांदो छड़े वेड़े किथे तू हलियो वे, रुवांदो छड़े वे। मुझे दिल जा जानी किथे हलियो वे, मुझे मन जा मेरा किथे हलियो वे। मुझे दिल जा जानी किथे हलियो वे, मुझे मन जा मेरा किथे हलियो वे। वाह जी वाह, वाह वाह। मुझे मन जा जानी किथे हलियो वे। कंहिं ज़माने में फौजिया सूमर साहिब जी आवाज़ में इहो कलाम ॾाढो ॿुधोसीं, अॼु वरी साईं जी आवाज़ ॿुधोसीं, ॾाढो मज़ो आयो। हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था, तव्हां असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं तव्हांजी वॾी महिरबानी आहे। तव्हां प्रोग्राम ॾिसो पिया, कम जी कचहरी थिए पई ऐं वकील साहिबु ॿुधाए रहियो त असांखे कानूनी सही तरीक़े सां ॼाण नाहे अञा, ऐं पाण जेको पुलिस जो जेको कमु आहे उन जे बारे में पाण खे ॼाण न हूंदी आहे। पाण पुलिस जो नालो ॿुधी रहिजी वेंदा आहियूं, वाह पुलिस वारा हाणे छा कयूं भला,
ॾाढे जी लठ खे ॿ मथा, पोइ असां हुनखे ॾाढो सम्झी करे चुप करे वेहंदा आहियूं। पर पाण खे पंहिंजे राइट्स जी ख़बर हुजे त पाण घणो कुझु करे सघूं था। पाण इहो हाफ फ्राए फुल फ्राए तां वरी स्टार्ट वठूं जेको तव्हां चओ पिया त ठीकु न आहे इहो कानून बाक़ी छाजे लाइ आहे? साईं मां हिन ॻाल्हि खे वधाईंदे जीअं चयो त हीउ हिकु अनलॉफुल अमल आहे। सही। पुलिस जो या दुनिया में पुलिस जो कमु हूंदो आहे सिक्योरिटी ॾियणु। माना कंहिं ॿार जो रांदीको बि जेकॾहिं खसिजी वियो न उनजी ज़िम्मेवार उहा पुलिस आहे। सिक्योरिटी जी ज़िम्मेवारी पुलिस जी हूंदी आहे, ॿियो को कमु न हूंदो आहे। सही। हिते छा आहे त मूं जीअं तव्हांखे ॿुधायो त हिते तव्हां माण्हू पकड़ियो, उन जो तव्हां फ़ैसिलो पाण करे छॾियो त इहो ॾोहारी आहे, उनखे तव्हां मारे बि छॾियो, माना फ़ैसिलो बि तव्हां करे छॾियो, सज़ा बि ॾेई छॾी, पोइ हुनजे माइटनि खे सुबुह जो फ़ोन कयो त लाश खणी वञो। इहा कहिड़नि मुल्कनि में ही कहिड़ी ॻाल्हि थींदी आहे जिते को कानून न हुजे, जिते पलांदनि जी राति हले पई न। हाणे कुझु ॿ ॾींहं पहिरियां खनि जीअं पाण वटि थियो इंसिडेंट जेको थियो, जेकी धाड़ेलनि पुलिस वारा मारिया आहिनि। जी जी। हेॾे घोटकी वारी साइड वरी पुलिस वारा वरी धाड़ेल मारींदा। हीअ माना ॼणो त ॼणो ई कबाइली छेड़ा पाण ॾिसंदा हुआसीं, इहे बि छेड़ा ईअं था हलनि। साईं ॾिसो न असांजो त पुलिस वारा असांजा हाणे तव्हांजा मारींदासीं। तव्हां ॾिसो इंसान, असां त इंसानियत ते था अचूं त धाड़ेल पहिरियां त सोसाइटी, पहिरियां त असांजो समाज अहिड़ो कीअं थो पिए त हू धाड़ेल छो थियो? सभ खां पहिरियां सभिनि खां पहिरियां त उते वञिबो त हुनखे कहिड़ियूं गुरबत, हुनखे तव्हां खाइण लाइ कुझु कोन ईंदो हूंदो, खाइण लाइ तव्हां रोटी ॿ अखर हुनखे तव्हां इहो पढ़ायो कोन हूंदो, हुनखे तव्हां खाइण लाइ को मानी न ॾिनी हूंदी, हुनखे हुनजो पीउ मां मरी वियो हूंदो, हू कहिड़ियुनि हालतुनि मां गुज़रियो हूंदो, पोइ हू धाड़ेल, तव्हां केरु शौक़ में धाड़ेल थींदो? केरु चवंदो त मां वॾो थी धाड़ेल थींदुमि? दैट मीन्स समाज उनखे धाड़ेल थो करे। अच्छा, हाणे उनखे असां इहा ई त ॻाल्हि आहे त सुधरियल समाजनि में असांजो समाज छो पोइते आहे? सुधरियल समाजनि में क्रिमिनल खे सज़ा न थिए। सुधरियल समाजनि में उन्हनि जी जेके जेल आहिनि उते यूनिवर्सिटियूं अथव, उते उन्हनि जो डिग्रियूं मिलंदियूं आहिनि। वेंदो आहे इन ॻाल्हि ते त छो थियो, रेप छो थियो, कहिड़ी वजह, चोरी छो कई, चोरी छो कई? मिसाल तव्हांजो मिसाल ॾींदा आहियो न त हज़रत उमर फारूक अलैहिस्सलाम जे दौर में जेकॾहिं चोरी करे आयो, पोइ ख़बर पई त के हथ अची उते कुझु साली हुई त उनजी सज़ा घटाई वई। त हिते तव्हां माण्हुनि खे, हाणे तव्हां इहो धाड़ेल त तव्हां मारे छॾियो, सुभाणे तव्हां पोइ इन्हनि खे कहिड़ा, इन जे पारां तव्हां सॼो ॿेलो तव्हांजा जेके बि धाड़ेल हाणे उहो करे, उहो ज़मीन बि असांजी वई हली। धाड़ेल तव्हां पैदा छो कया? धाड़ेल छो आया? तव्हां उन्हनि खे अहिड़ी तरबियतूं, अच्छा तव्हां कल्ह अख़बार में ॾिसो त पुलिस वटि अहिड़ो हथियार न आहे, धाड़ेल वटि उहे हथियार आहिनि जेके मशीन गन्स ऐं इहे जेके पुलिस वटि बि हथियार न आहे। माना जंहिं रस्ते खां वञनि पिया त उते ज़ाहिर पुलिस का पिकेट हूंदी, का पुलिस चेकिंग हूंदी, किथे कीअं था पहुचनि, इन्हनि खे कीअं हथियार आसमान मां त कयो न। इन करे इहा आहे, इन खे चइबो आहे कंप्लीट फेल्यूअर। हाणे इहो फेल्यूअर असां पाण ते न त असां माण्हुनि खे मारणु शुरू कंदासीं, असां पकड़ींदासीं कोन। हाणे अदालतुनि जो पोइ मां उहा ई ॻाल्हि कंदो आहियां त पोइ मावरा अदालत इनखे चयो थो वञे न, त अदालतुनि खां मथां थियो था वञो, तव्हांजो कमु आहे। अच्छा, पोइ असांजे अवाम जी बि वरी कहिड़ी आहे, असांजे लाइ हीरोज़ वरी उहे माण्हू आहिनि जेको मारे, पोइ असां चवंदासीं जवाबु भलो कमु कई, अदा हू असांजो हीरो आहे, अदा हू SSP वेलकम, अदा उहो तव्हांजो चङो मल आहे। उहो इन करे जो असांजो समाज ईअं थी वियो आहे। न त समाज सुधरियल समाजनि में बाबा तव्हांजो कमु आहे सिक्योरिटी ॾियणु, माण्हू पकड़े तव्हां कोर्ट में पेश कयो, उनखे कोर्ट जो कमु आहे त उन ॾोहारी आहे त बिल्कुलु उनखे सज़ा ॾिए। त हाणे जेकॾहिं अदालतुनि खां मथे ॻाल्हि थी वेंदी, ऐं मिसाल मुंहिंजो को कमु न आहे अस्पताल में, ऐं मां अस्पताल में वेठो पियो केस हलाईंदुमि, त माण्हू चवंदा बाबा तुंहिंजो कमु ई न आहे हिते। पर थोरे लिखे इहा ॻाल्हि करे सघूं था त ॿिन्ही पासनि ना, माना जेके पुलिस वारी साइड बि ॾिसूं, धाड़ेल वारी साइड में इंसाफ़ जी फराहमी देरि सां आहे। हाणे ॾिसो धाड़ेल खे बि इंसाफ़ नथो मिले, तंहिंजे करे उहो धाड़ेलो थी वञे। बिल्कुलु, माना अदालतूं को मसइलो हल नथियूं कनि शायदि। बिल्कुलु बिल्कुलु। वरी पुलिस वारा बि इहो ई सोचनि था त हीउ वरी वेंदो, वरी के ज़मानतूं थींदियूं हिन जूं, वरी हिन भाॻो ॿाहिरि थींदो, इन खां हिन माना बुराईअ खे हिते ई आव करेसि। माना इंसाफ़ जी फराहमीअ में देरि छो आहे? अदालतूं जल्दी केस उकलाइनि छो नथियूं? असल में त हाणे बिल्कुलु मां तव्हांखे इन जे तव्हां ॻाल्हि ॿुधायां त असांजे मुल्क में हिन वक़्तु मिसाल जजिस जो बि रेशो खुटल आहे। मिसाल 10-15 मिसाल हिकिड़े माण्हूअ ते या हिकिड़े जज वटि हज़ारे केस आहिनि, या हिकिड़ो इंसानु आहे उन वटि केसिस जो जेको भरमार आहे त हू डील केतिरा केस करे सघे। नंबर लॻल हूंदा आहिनि, नंबर लॻल हूंदा, तो वारे नंबर ते जज उथी वियो, हाणे टाइम पूरो थी वियो। हाणे इहो आहे त जॾहिं वक़्तु अचे, मिसाल मां मुंहिंजो ख़्यालु आहे या मां चवंदो आहियां त जीअं अस्पतालूं 24 कलाक आहिनि, त असांखे बि इन पासे असांखे सोचणो पवंदो, डबल शिफ्ट करणी पवंदी, छो त जॾहिं मिलियन जा केसिस थींदा त 1-2 बजे ताईं हिकिड़ो माण्हू सुल्तान राई डायलॉग यादि ॾियारे चयो न, बिल्कुलु। त अदालतूं सिर्फ़ु ॾींहं जो वरी इहो बिल्कुलु ग़लति। अदालतूं हूअं खुलियल आहिनि, तव्हांजो आचर ते बि खुलियल आहे,
पर हिकिड़ो जज थो वे। असांखे घणनि माण्हुनि खे ख़बर न हूंदी आहे त बाबा कोर्ट बंदि थी वई आहे, कोर्ट कॾहिं बंदि न थींदी आहे, हिकिड़ो मैजिस्ट्रेट ऑन ड्यूटी हूंदो ई हूंदो आहे। सही। पर उहो माण्हुनि खे अञा अवेयरनेस बि हिते न आहे, पर एतिरा केसिस वधी विया। अदालतूं जा दरवाज़ा राति जो खुलंदा पिया आहिनि किन साईं, उहे असां उन्हनि खे चऊं था त स्पेशल केसिस में छो था कयो, सॼे आम माण्हुनि लाइ बि ईअं कयो वञे। हिकु हिकु शहरी रेस्पेक्टेबल आहे, जीअं वज़ीर आज़म पाकिस्तानी जो शहरी आहे, ईअं हिकिड़ो सुमेर ज़मा या जागीरानी साहिबु उहो ई शहरी आहे, उन लाइ 12 बजे अदालतूं खुलणु खपनि। त इहो असांजे जेका अनबैलेंस थी वेंदी, डिस्क्रिमिनेशन थी थिए न, पोइ नाइंसाफ़ी थिए थी, पोइ समाज जो बिगाड़ थो थिए, पोइ इहे धाड़ियल पैदा था थियनि, पोइ क्रिमिनल पैदा था थियनि, पोइ के हीरो पैदा थी था वञनि। डॉक्टर साहब से राय लेंगे, समाज में बिगाड़ नाइंसाफ़ी की वजह से हो रहा है, क्या समझते हैं आप, क्योंकि आप एनालिस्ट भी हैं, तो इस हवाले से आपसे ये सवाल। इसमें मुख्तसर में ये बता दूं कि कानून की इम्प्लीमेंटेशन बहुत ज़रूरी है। हमारे आपके दिलों में कानून का एहतराम होना चाहिए, सही। हम वो एहतराम भूल चुके हैं। यही चीज़ें जब भी हमारे एहतराम में आएंगी, अब वो एहतराम जज भी करे, ताकि जो केस उस पर आया उसकी डेट को उसके हिसाब से डील करके डिसीजन दे। वकीलों को चाहिए कि अपने हिसाब से काम लेके उनके साथ जो भी राइट्स हैं उसका अपना के उसके साथ कानून के साथ जो है वो उसको डील करके और ये जो है इंसाफ दिलाएं लोगों को। इसी तरह मुजरिमों को चाहिए कि अगर वो मुजरिम है तो उसको भी खौफ खुदा होना चाहिए। ये देखे कि मैं 4 पैसे देके या वकीलों को या लोगों को अपने साथ मिला के मैं आज़ाद हो जाऊंगा, तो ये तो सोचे कि वो आज़ादी उसकी कब तक चलेगी। एक दिन तो हमें सब बड़ी अदालत में जाना है। अगर हमें जब तक ये 2-4 चीज़ें हमारे जहनों में नहीं आएंगी, हमारे मुल्क में इंसाफ का कायम रखना, पायदार रखना बड़ा मुश्किल काम है। देखिए बाहर के मुल्कों में आप और हम सब जाते रहते हैं, वहाँ कोई केस ही नज़र नहीं आता है। आप दुबई चले जाए सब तो केस ही नहीं है वहाँ पर ये वो पूछे हुआ क्या, कह लगे आता है 2 दिन में डिसाइड हो जाता है, सज़ा मिलने वाली मिल जाती है। यहाँ हमारे अम्बाल लगे हुए, जैसे बता रहे थे अम्बाल लगे हुए, ये कैसे इसके ऐसे असल जो पॉइंट है उन पर हमें गौर करना चाहिए। ये सब चीज़ें हैं। अच्छा, दूसरी बात ये कि हमारे कानून बड़ा अजीब है हमारे मुल्क का। हमारे यहाँ जो मुजरिम है उनको प्रोटेक्शन है। हमारे यहाँ ये भी होता है ना कि बंदा मर गया, जायदाद का फैसला बाद में आया, ये भी है। भाई आप देखें ना, पीछे दोनों एक फैसला आया था 2006 में जो है उसको जो है वो कत्ल हुआ, और अब जाके 2022 में उसको सजा हो रही है। ये सब चीज़ें क्या है ये हमारे मुल्क में, इन सब चीज़ों को सिस्टम को सही करना पड़ेगा। अच्छा, तो कानून फिर वो हर दर पे आएगा। सही सही हाणे तव्हां सां मूंखे इहो ॿुधाइजो त कॾहिं कॾहिं ईअं बि पाण ॾिसंदा आहियूं मुख़्तलिफ़ केसिस में त हिकिड़ो त पाण को बि दोस्त जेकॾहिं को क्राइम करे थो त उहो वियो जेल हलियो, उनखे 8-10 महीना या 2-3 साल या को केस निबिरे नथो, हले नथो, ऐं जज वटि जॾहिं पहुचे थो, जज उनखे चए थो भाई केस रूबरू आहे ऐं हिनखे बाइज़त बरी कयो, पोइ जेके 2.5-3 साल हुन भोॻियो जेल, उनजो हिसाबु केरु ॾींदो? साईं, कंपनसेशन जीअं असां वटि कानून हुजणु खपे। मां तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे। जीअं सुप्रीम कोर्ट में त हिकिड़ो माण्हू उनखे फांसी बि अची वई, उनखे उहो मरी वियो, पर जॾहिं सुप्रीम कोर्ट में उहो केस पहुतो त उनखे एक्यूटल मिलियो आहे। त इहा त असां लाइ इहा इन करे मूं तव्हांखे चयो त दुनिया जे 130 में असांजो 126 नंबर आहे इंसाफ़ में, त इन खां वधीक असांखे कहिड़ी हुजे। मूं उहा ई ॻाल्हि कई त असां वटि हर इदारो सिर्फ़ु पंहिंजो रुॻो कमु करे न। मिसाल इस्पतालुनि में मां डॉक्टर साहिबान वारी उहा ई ॻाल्हि था कयूं न, त असां कोर्टुनि जो इंसाफ़ आहे, पर तव्हां ॾिसो त डॉक्टर हड़ताल कंदा आहिनि, OPD बंदि कंदा आहिनि, मरीज़ तड़पंदो आहे। मतिलबु हिते छा आहे त असां कोर्टुनि ते ॻाल्हाईंदुमि, मां इस्पतालुनि ते ॻाल्हाईंदुमि, इस्पतालुनि वारा खे ॿिए ते ॻाल्हाईंदा, माना मां पंहिंजी ज़िमेदारी नथो सम्झां। ईअं त साईं तव्हां ॾाढी ठहराइणी ईंदो, हजम बि तव्हांखे बाक़ाइदा हिकमत जा नुस्ख़ा ॿुधाईंदो, तुंहिंजो कहिड़ो कमु आहे, तुंहिंजो कहिड़ो कमु आहे। त असांखे असांखे पंहिंजो इदारो सही करणो आहे। तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे। असांखे पंहिंजे फ्लॉज़ आहिनि। 120 नंबर ते इहा का हिकिड़ी असां लाइ तमामु बाहिस हिकिड़ी इंसल्टिंग ॻाल्हि आहे त इंसाफ़ जी फराहमीअ में असां दुनिया में एॾा पोइ थियूं। उन जा रीज़न्स इहे आहिनि त माण्हू मरी थो वञे त उनखे इंसाफ़ नथो मिले, केस 10-10 साल 20-20 साल थो हले, गवाहनि जी तव्हां उनखे सिक्योरिटी न आहे, गवाहनि खे मारियो छॾनि माण्हू, डप में ख़ौफ़ में माण्हू गवाही नथा ॾियनि। आउं सम्झां थो, मुंहिंजी राय सां तव्हां सहमत हुजो अलाए न, पर हीउ जेको जरगाई सिस्टम आहे, जेको वॾेरो सिस्टम आहे, त इहो बि इंसाफ़ जी फराहमी नथी थिए, त इन करे उहो सिस्टम माण्हू चवंदा त चङो आहे, छो त वॾेरो उन महिल ई फ़ैसिलो करे थो, ऐं जान बाबा 10 लख तोते ॾंडा, 15 लख तोते ॾंडा, ही माना इनखे हथी मिले थी। ॾिसो त जल्दी उकलाइजे थो न कमु। ॾिसो जेको वॾेरो आहे, हाणे मूंखे इहा ई ॻाल्हि आहे न त वॾेरे जी पहिरियां त हू असां वटि मिसाल हिकिड़ो जज आहिनि, हाई कोर्ट जो जज आहे, उनजी हिकिड़ो एक्सपीरियंस आहे, उहो पढ़ियल लिखियल आहे, कानून पढ़े थो,
वॾे रोल सरदार जल्दी थो मोकिलाए। साईं सरदार त वरी साईं चटी बणे थो, माण्हू मारे थो, वरी उनखे कंहिं कारी करे थो, कारीअ जो को कानून थिए थी सघे थो कि तव्हां कंहिं न्याणीअ खे वरी जंहिंजो भाउ जो आहे त इहो कारो आहे उनखे मार। तव्हां ॻोठनि में असां जेकॾहिं इन सरदारी इन शइ खे बि असां ओके कंदासीं। सरदार इहो न चवंदा आहिनि तव्हां हुनखे बि मारे अचो। सरदार आख़िर में माना जॾहिं वठ सट ॿई थकिजी पवंदा आहिनि न, ॿई थकिजी पवंदा आहिनि, पोइ चवां फ़ैसिलो पोइ ॿुधंदो आहे ॿिन्ही जूं कहाणियूं त भाउ हाणे तूं एतिरो नुक़सानु कयो, तूं हेतिरा ॾींदे, तूं हेतिरा ॾींदे, अॼु खां पोइ जेको अॻिराई कंदो उन ते वरी हेॾंड पवंदो। साईं ॾिसो न दुनिया अञा अॻिते वेंदी आहे, सही दुनिया अॻिते वेंदी आहे न। ही हिकिड़ा तमामु हिकिड़ा पुराणा दौर जा आहिनि, सदियूं पहिरियां जॾहिं अदालतूं न हुयूं। असांखे एतिरो चवां त ई जल्दी उकले थो कमु, त इन ॻाल्हि में अदालतुनि में मुस्तां छा चयो त इन अदालती सिस्टम खे तव्हां 24 कलाक करे छॾियो, तव्हां जजिस वधाए छॾियो, वकीलनि वधाए छॾियो, कोर्टूं नयूं ठाहे छॾियो, हर पाड़े में कोर्ट हुजे भला छा थी पवंदो, पोइ इहे ई कनि। पर नयूं जदीद रवायत हुजनि, असां पोइ ते न वञूं, तकड़ी थींदी, सरदार भोतार पाण ई माना इहे कम ख़तम थी वेंदा। बिल्कुलु, छो त माण्हू चवंदा होॾे वेंदा त कोर्टुनि जी केल वकील मसला, माण्हू बि सही था चवनि, तारीख़ हेॾे सरदार तारीख़ ॾींहुं उन ॾींहुं बाबा सरदार जो चवणु वठणो आहे, बाबा तूं चुप रहंदे, तूं ईअं न कंदे। पर असां हुन कबले मसीह ॾे वरी न वेंदासीं सरदार में, असांखे पंहिंजे कोर्टुनि खे ई सही करणो पवंदो या उन खां वधीक बहितर लिखणो पवंदो। त पोइ ई माना मुमकिन आहे शयुनि खे अॻियां समझ रहे हैं ना आप क्या बात कर रहे हैं। तो आपकी कोई राय है कि मैं सोच रहा था कि जो सरदार होते हैं ना वो फैसला जल्दी सुना देते हैं और बात ख़त्म हो जाती है। इंसाफ की फराहमी देर से होने का ये भी एक सबब है कि सरदारी निज़ाम है वो ऊपर जा रहा है। देखिए इसमें सिस्टम पर होता है, मुल्क का सिस्टम क्या है। वो जो सरदारी निज़ाम या कबायली सिस्टम जहाँ हम कहते हैं, वहाँ उनके जो मुजरिम है वो उनके मज़ारे हैं, वो इनके आसपास है, वही उनके मातहत हैं। तो वहाँ फैसला ना होना कोई माने नहीं रखता। वहाँ तो एक ही दिन में आया, बात की, समझा दिया, बुझा दिया, ख़त्म हो गया। तो ये जो अदालतें हमने बनाई हुई हैं या जो हमारे मुल्क में सिटीजन लेवल पे जो अदालतें हैं, इसमें हमारे यहाँ जो एक सिस्टम चल गया है, अब वो मैं कहूँगा कि ब्राइब सिस्टम जो है हमारा, जो रिश्वत का एक सिस्टम चल गया है, एक पैसे को हम लोग अपनी ज़िंदगी समझने लगे, ये बड़ा सिस्टम ख़राब है। पहले ये छोटे लेवल पे होता था, हम लोग अवॉइड करते करते अब ये बड़े लेवल पे चला गया। अब या आप किसी इदारे में आप चले जाएं, आपको बगैर कुछ पैसे दिए या कुछ चीज़ें आप अवॉर्ड जब तक आप उनको नहीं करेंगे या आपका काम आज का नहीं होता। यही वजह है कि कानून आपका जो है बहुत ज़्यादा मुश्किल हो गया है ना। हमारे यहाँ अब देखिए ना, अभी आपकी कोई वारदात होती है और आप अपने चश्मदीद गवाह हैं, लेकिन आप कभी भी गवाही देने नहीं जाएंगे। आपको मालूम है कि एक फैसला एक दिन में हो गई नहीं, अब मैं अपने काम करूँगा, दफ्तर जाऊँगा, क्या मैं इनकी गवाही के पीछे जाऊँगा? ये इसका एडवांटेज उनको मिल जाता है उनको, समझना। अच्छा फिर ये वकीलों का सिस्टम है, फिर वकीलों का सिस्टम है, आप जाते हैं, आपकी फीसें इतनी ज़्यादा रख देते हैं और वो जो आपके पास जो अपोजिट पार्टी है वो इतना हैवी हो जाता है आपके ऊपर और वकीलों के ऊपर। आप देखें कत्ल ऐसे जो आमने सामने बिल्कुल हुए, हमारे आंखों के सामने हुए और वो बरी हो गए। मीडिया सब देखता है, मीडिया सब देखता है, उसकी आंखें मीडिया की, लेकिन हम क्या करते हैं कि वो कहते हैं कि साहब कोई आए नहीं गवाही के लिए, तो हम क्या करें, है ना। इसकी वजह क्या है कि यहाँ पे एक की जाने महफूज नहीं है। अगर आप सच का साथ देते हैं तो आपके लिए मुश्किल, अगर आप सच का साथ नहीं देते तो आप अपनी नौकरी से जाते हैं, अपने कमरे से जाते हैं। ये बड़ा सिस्टम हमारे मुल्क का जो है वो अनस्टेबल है, ये अनजस्टिस है, ये इसे बड़ा ज़रूरी है जो है वो जस्टिस पे आना बड़ा ज़रूरी है। शायद रियासत जी वॾी ज़िम्मेदारी थी थिए, बड़ी ज़िम्मेदारी रियासत माना ॾिसो न, पुलिस जंहिं गवाहनि खे बि सिक्योरिटी करणु उनजो कमु आहे। असांजे हर रियासत बि कोर्टूं जेके आहिनि, अदालतूं उहे बि रियासत में आहिनि। तव्हांजो जेके बि सिस्टम जेको करे थो डिपेंड करे थो रियासत। जेकॾहिं रियासत ई फेल थी वञे ऐं रियासत जेकॾहिं पुलिस स्टेट थी वञे त पोइ उहा रियासत न रहंदी। असांजी रियासत खे वेलफेयर स्टेट थियणो पवंदो। असांजी रियासत में हिकिड़ो फनकार वेठो आहे, असां इन रियासत इन्हनि जे करे ई त इहे मुंहिंजे ख़्याल में रियासत हले पई, बाक़ी त कमु हे अमुणे जा सफ़ीर आहिनि, प्यार विराईंदा आहिनि। हाणे इन फनकार जो बि मां सम्झां थो सभिनी फनकारनि वांगुरु असांजो असां कमु ई कोन्ह अथसि न, असांजी ॻाल्हि ॿुधे ई कोन्ह थो, पंज लिखे कलाम ई यादि, माना कलाम ई फ़िकुर अथसि त कलाम कहिड़ो यादि करे ॻायां। साईं हाणे इहो कमु भलो अथव त दुनिया जी टेंशन खां जान छुटल आहे। हे कलियम जो सिके पुनु वाला साहड़ी आऊं हिते न रहंदस। हे कलियम जो सिके पुनु वाला साहड़ी आऊं हिते न रहंदस। हे कलियम जो सिके पुनु वाला साहड़ी आऊं हिते न रहंदस। हे कली
पुनु असा मुझो पियड़ो भर बनी असा बेस न बियड़ो ओ पिच पुनु असा मुझो पियड़ो भर बनी असा बेस न बियड़ो दिया बंबोर थे भागलीले मुझो सिके पुनु वाला साहड़ी मां दिया दिया अल्लाह दिया दिया मां दिया बंबोर के भागलीले मुझो सिके पुनु वाला साहड़ी आऊं हिते न रहंदस हे कलियो मुझो सिके पुनु वाला साहड़ी चायम राहड़ीले मुझो सिके पुनु वाला साहड़ी मां रोयो 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 पुचायम राहड़ीले मुझो सिके पुनु वाला साहड़ी आऊं हिते न रहंदस हे कली तमाशा माण्हू चवन सुर पुनल जा पल पल पवन हो करियो तमाशा पाण चवन सुर पुनल जा पल पल पवन कॾा अंदर मां आहड़ीड़े मुझो सिके पुनु वाला साहड़ी मां कॾा अंदर मां आहड़ीड़े मुझो सिके पुनु वाला साहड़ी मां हिते न रहंदस हे कलियो मुझो सिके पुनु वाला साहड़ी मां हिते या तूं हिते ओ तूं हिते मां हिते न रहंदस हे कलियो मुझो सिके पुनु वाला साहड़ी सिके पुनु लाइ साहड़ी ॾाढो ज़बरदस्त अंदाज़ ऐं कलाम ॾाढो सुठो हुयो सम्झ वारो हुयो ऐं इन में हिकिड़ी सम्झाणी हुई हिकिड़ो मैसेज बि हुयो त कीअं न पुनुअ लाइ जागरता थिए थी हिते हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं मोटींदासीं त रहियल कचहरी कंदासीं गॾु रहिजो काॾे बि न वञो ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध में वरी तव्हांखे भलीकार चऊं था नंढड़ी साई वरितीसीं मोटी आयासीं डेंगी जे हवाले सां कचहरी हले पई डॉक्टर साहिब सां हाणे डॉक्टर साहिब इहो ॿुधायो त डेंगी मच्छर हीअं थींदो आहे पाणीअ ते अची वेंदो आहे साफ़ु पाणीअ ते डेंगी खां बचाव जे लाइ डेंगी थी वञे त पोइ वकील साहिब बि इहो सुवाल कयो थोरी देरि आफ़िर जॾहिं वियासीं सर डेंगी हो जाए तो फिर क्या करना चाहिए सही सबसे पहले तो ये भी बताएं ये भी बात है अब देखिए ना कोई भी मुश्किल जो आ जाती है उसको पे हमें दो तरीके होते हैं उसके एक तो ये कि जब उसको अटैक हो गया आपको उसको सेव करना है सही दूसरा उसको बचाव भी करना है कि मर्दीद भी ना हो यानी एक एक्सपर्ट ना हो और दूसरा सेकंड टाइम आपको ना हो सही बात है तो सबसे खूबसूरत बात इसके अंदर ये है ये जितने भी वायरस जरासीम होते हैं जैसे कोविड-19 था या ये डेंगू हो गया ये सब एक टाइम होता है वंस टाइम होता है अगर आपको एक दफ़ा हुआ तो दोबारा डेंगू नहीं होगा अच्छा ये उसकी कंफर्म हो गया स्पेशीज दूसरी हो सकती है अच्छा। या येलो फीवर हो जाएगा कोई दूसरा होगा ये वरी गाल ॿुधायो ये त नहीं ॾाढो- होगा आपको इहो या। असांखे ख़बर हुई पर वरी कंहिंखे ॿियो दफ़ो थियो आहे डॉक्टर साहब ये हो रहा है नहीं ऐसा नहीं है मैं बताता हूँ असल में डायग्नोसिस बड़ी इंपॉर्टेंट है अच्छा हर सर्दी का बुखार जो है वो डेंगू नहीं होता अच्छा इसी तरह हर सर्दी का बुखार जो है वो मलेरिया नहीं होता सही सही तो हमें डायग्नोसिस बड़ी इंपॉर्टेंट है हमारे यहाँ डायग्नोसिस लेवल पे काम बहुत कम होता है सही अच्छा जेनियन डॉक्टर बड़े मर्ज कम की तशखीस नहीं होती है सही तशखीस नहीं होती है वो ये वो बेचारे जो मरीज है उसको क्या पता हो जो आप कह रहे हैं आपको वही होगा ना वो करते हैं अब इसके अंदर जो मुख्तलिफ सिचुएशंस होती हैं अब ये जैसे मैंने बताया कि डेंगू का अटैक हो गया एक बंदे को हो गया ना अब उसको प्रोटेक्शन क्या करना है देखिए जब भी ये डेंगू होगा डेंगू
बहुत डेंजरस है भी और नहीं भी है। अच्छा हाँ, इसकी वजह क्या है कि ये टोटल ड्यूरेशन 3 से 7 दिन का है ये। अच्छा मैंने नहीं देखा कि कोई 10 और 12 दिन तक चला हो डेंगू। उसी सूरत में जाएगा आम जब बुखार भी 3-4 दिन ही चलता है। 3-4 दिन होते हैं। मलेरिया भी इसी तरह के होते हैं ना, सही। तो ये भी कोई इतना डेंजर नहीं। लेकिन फ़र्क इतना है कि ये चूंकि उससे बड़ा मच्छर होता है ना, मच्छर से जो एनोफिलीज है उससे ये डेंगू जो है ये कहते हैं फ्लेवी वायरस कहलाता है। ये थोड़ा बड़ा होता है। जब बड़ा होगा तो इसके काम भी बड़े होते हैं ना, सही, सही। तो इसकी जो क्लिनिकल फीचर्स होती हैं यानी सिम्टम और साइन वो बड़ी सख्त होती हैं। सही। यानी आप समझ लीजिए कि अब बॉडी है कि यानी जिस्म का दर्द है, सर का दर्द है, पैरों का दर्द है। मलेरिया में भी होगा, टाइफाइड में भी होगा, जितने भी वायरस होंगे सब में होगा। मगर जो डेंगू का होगा वो होगा ब्रेक बोन पेन होगा। अच्छा यानी आपकी हड्डियों को तोड़ के रख देगा। इतना शदीद दर्द होगा सर में, टांगों में, बॉडी में, कि वहीं डिटेक्ट हो जाता है ये। अच्छा आज से ही पहले लफ्ज़ होता है कि सर बहुत शदीद सीवियर पेन है। ये सीवियर का जो लफ्ज़ है ये डेंगू पे सूट करता है ये। अच्छा अच्छा समझे ना। अब पेन हो गया, बुखार हो गया, उसके साथ बुखार भी ऐसा ठीक टाइट, सर्दी लग रही है तो अब आप सर्दी लग रही है, ठीक ठाक सर्दी लग रही है। सही। इसके अंदर और दूसरे जो मलेरिया है, फ़र्क ये है कि मलेरिया का जब भी बुखार होगा वो 2 घंटे 2.5 घंटे 3 दिन में ख़त्म हो जाएगा, सही फिर दूसरे दिन आएगा या एक दिन छोड़ के आएगा। सही। डेंगू में ऐसा नहीं है, सही। कंटिन्यू अच्छा कंटिन्यू पूरा दिन है तो पूरा दिन जिसम टूट रहा है, सब कुछ हो रहा है, और कंटिन्यू 3-4 दिन रहता है। सही यानी इवन 5 दिन भी होता है ये। सही सही तो इसलिए आपको डॉक्टर के पास जाना ही जाना है। सही सही समझे ना। अब ये कर क्या रहा है, जो जिस्म तोड़ रहे हैं ना, ये क्या हो रहा है आपकी बॉडी के अंदर? ये असल में ये होता है, हमारे जिस्म में सेल होते हैं कुछ, अच्छा है ना। जैसे एक वाइट सेल होता है ना, एक प्लेटलेट काउंट है, थर्मोसाइट कहलाते हैं वो सही। प्लेटलेट काउंट, उन पर अटैक करता है ये। अच्छा ये जाके जो हमारे सेल हैं, जो हमारे प्रोटेक्शन के लिए होते हैं, हमारी लाइफ को सेव करते हैं वो सेल जो होते हैं, और उनकी ब्लीडिंग जो ब्लड है हमारा उसको मेंटेन करते हैं, उसकी जो कैपेसिटी को मेंटेन करते हैं। ये जाके उनको डैमेज करता है, अच्छा और ये जाके उसके अंदर चला जाता है। यानी एक सेल है ना, सेल के अंदर ये चला गया प्रोटीन, ये प्रोटीन स्ट्रक्चर होता है। सही या ये उसके अंदर जाके अब जो क्या किया उसने, जो थ्रोम्बोसाइट है, अब उसको उसने फुला के उसको पैरालाइज कर दिया। अब वो जो उसका काम है ना, खून बढ़ाना, सेल बनाना, उसको ब्रेक कर दिया। आपने देखा होगा कि जितने प्लेटलेट काउंट कम हो जाते हैं डेंगू फीवर में, और इतने कम हो जाते हैं कि लाइफ और डेथ हो जाती है। यानी जो एक ये नॉर्मल फिगर होती है 1.5 लाख से 2 लाख, समझे ना, ये 3 लाख तक होती है, ये इतना कम होता है तो 30,000 पे आ जाते हैं। अच्छा हाँ, आपने देखा होगा कि वो जो हमारे नवाज शरीफ जो मुल्क से बाहर गए थे, उनके यही 30,000 हो गए थे। सही सही जो हमारे मुल्क में नहीं सही हुए, लगभग हमारे मुल्क में होते हैं सही। तो बहरहाल ये देखें ना कितना डेंजरस हो गया, ब्लीडिंग हो जाती है, मुंह से ब्लीडिंग, नाक से ब्लीडिंग। अच्छा डॉक्टर साहब, आप चाइल्ड स्पेशलिस्ट भी हैं, तो सर्दियां आ रही हैं तो बच्चों के लिए क्या कहेंगे कि उनकी देखिए कैसे बच्चों की देखभाल की हिफाजत, जाए? जी हाँ, बच्चों की हिफाजत तो देखिए सेफ्टी जो विंटर के हवाले से वो तो कॉमन है सारी चीज़ें, लेकिन इसकी 2 तरह की हिफाजत है। एक तो वो जो अपने आप को आप सेव कर रहे हैं, और दूसरी वो जो बीमारियों से सेव कर रहे सही, हैं। देखिए आपने एक बच्चों को जो यूजुअली जो बच्चे मेरे पास आते हैं, आपने रेप कर दिया, बिल्कुल गर्म चीज़ें लगा दी, लेकिन पहले ही वो अंदर मच्छर चला गया अंदर। सही सही हाँ अब बच्चा जब रो रहा चीख रहा है तो आप आ रहे हैं, ये नहीं देख रहे कि उसको खोले ओपन करें, मच्छर है उसके अंदर। सही सही ये यूँ कि हमारे यहाँ मच्छर एक वाहिद ऐसा समझिए कि मॉस्किटो है ये, कि हर जगह पहुँचता है ये। सही सही तो आप साफ सुथरे पहले बच्चों को रैप करने से पहले या बड़ों को कुछ चीज़ें पहनने से पहले अपने कपड़ों को झटका रहे हैं सही तरीके से, हैं आस्तीनें पूरी होनी चाहिए, स्लीप लॉन्ग जो स्लीप होनी चाहिए, पैरों के सोना चाहिए, सॉक्स होना चाहिए। ये बीमारी से भी बचाव है, सर्दी से भी बचाव है। आपको गर्म चीज़ें इतना पहने जितना आपका मौसम है। सही सही ये नहीं हुआ कि बाहर जो है वो मालूम हुआ कि वो -20 चल रहा है और आपने इतने गर्म कपड़े खुद भी पहन लिए और बच्चों को भी पहना दिए। ये होगा, जब ये होगा तो माइनस भी क्या करेंगे। सही बात है। पाकिस्तान में हर जगह का टेम्परेचर डाउन होता है, तो हमें आपको अपने बॉडी को एक्लेमेटाइज करना चाहिए। सही आपकी बॉडी जब आप गर्म कपड़े हम सब पहन लेते हैं तो हमारी बॉडी की जो रेडिएशन होती हैं वो बराबर हो जाती है बाहर के मौसम से। सही तो आप में टॉलरेंस डेवलप हो जाता है, ताकत आ जाती है। अब आप सर्दी में भी काम कर सकते हैं। सही सही समझे ना। सर्दियों में काम करने का बेहतरीन तरीका ये है कि आप अपने आप की मूवमेंट्स करें, मूवमेंट्स कम नहीं करें।
यानी अब क्या किया, बैठ के चुप हो गए आप, या बच्चों को आपने एक जगह बिठा दिया बांध के लपेट के, ऐसा नहीं है। आप बच्चों को फ्री करें उसकी मूवमेंट के, जैसे वाइब्रेशन होंगे उनके जो बीच में जो एग्जॉस्ट करेगी, हीट जो करेगी वो कॉम्पेंसेट करके आपकी बॉडी को मेंटेन करेगी टेम्परेचर। इसी तरह जब ये बीमारियां आ जाएंगी आप इमीडिएटली आपको ट्रीटमेंट करना चाहिए इसका। मलेरिया, टाइफाइड, ये सब बीमारियाँ हैं, गैस्ट्रो के मर्ज हैं, इन सब को ट्रीट करना बहुत ज़रूरी होता है। तो इसलिए विंटर सीज़न में हमें एहतियात करना चाहिए। बिल्कुल एहतियात बरतनी चाहिए। वकील साहब तव्हां इहो ॿुधाइजो त अदालतूं के अपडेट थियूं आहिनि या अञा पुराणो सिस्टम आहे, बेलिफ आहे, वरी समन जारी थिए थो, इहो सॼो सिस्टम हाणे त डिजिटल कुझु थियो आहे न? डिजिटल हाणे थियो आहे असांजा त मोस्टली हाणे केसिस जेके आहिनि अपडेट बि वग़ैरह हाणे कंप्यूटराइज़ थियनि था। ऐं हाणे रिसेंटली हफ़्तो ॿ हफ़्ता थिया आहिनि त हाणे त चवंदा जेके पार्टीज़ खे जेका कॉल करण बि उहो बि माना डिजिटल उन में थींदो कंप्यूटर ते, माना बेलिफ नथो वञे हाणे? न हाणे अञा त वञे थो न, चवनि था, पर हाणे इहो इन पासे वञे पियो कंप्यूटराइज़ दौर में, कंप्यूटराइज़ सिस्टम में वञनि पिया। सिस्टम में ज़रूरतूं त घणियूं आहिनि, काफ़ी चेंजिस जूं बि ज़रूरतूं आहिनि हर इदारे में, ऐं असांजी कोर्ट में त तमामु घणियूं ज़रूरतूं आहिनि उनखे अपडेट करण जो। असांखे आउटडेटेड शयुनि मां निकिरणो पवंदो, तॾहिं वञी शयूं सही थींदियूं, तॾहिं वञी इंसाफ़ जी फराहमी आसान थींदी। मां चवां थो त एतिरो थिए त जेको माना क्लाइंट आहे या उनजा जेके माइट आहिनि उहे घर वेठे ॾिसी सघनि त असांजो केस अॼु काएं नंबर ते लॻल आहे। हींअर बि आहे, हींअर आहे, तव्हां हींअर बि असांजी सिंध हाई कोर्ट जी वेबसाइट आहे, उन ते तव्हां ॾिसंदो त केस जी सॼी अपडेट लिखियल हूंदी ऐं उन जे केस जे बारे में छा थियो। क्लार्कनि खे ॾोकड़ ॾेई थकिजी पिया आहिनि जेके डेटूं वणंदा आहिनि। तव्हां हींअर बि खोलींदो न हाई कोर्ट जी वेबसाइट ते, तव्हां कंहिं डेट ते नथा वञो या तव्हां न विया आहियो त तव्हां जंहिं उन डेट ते छा थियो त उहो सॼो अपडेट आहे त केस कॉल्ड, प्लेंटिफ वाज एब्सेंट, ऐं जेको बि उहो सॼो हूंदो, ऐं पोइ वरी छा थियो उन केस में एविडेंस हलियो न हलियो, पोइ फर्दर डेट जेका सॼो उनजी जेका आहे उनखे डायरी असां चवंदा आहियूं केस डायरी, उहा मेंटेन थिए। जेकी केस हलिया उन्हनि जे बारे में बि ॼाण मिली त केतिरियूं ज़मानतूं थियूं, बिल्कुलु केतिरी पेनल्टी लॻी, बिल्कुलु सभु कुझु सम्झ में अची। सिंध हाई कोर्ट जी वेबसाइट ते त सभु कुझु आहे, इहो काफ़ी वक़्त खां ई आहे। मतिलबु उहो जांचण जे लाइ माना छा हुजणु घुरिजे जेकॾहिं को केस ॾिसणो हुजे त उहो नालो सिंध हाई कोर्ट? हा, मां तव्हांखे ॿुधायां थो त पहिरियां त वेबसाइट वेंदो, तव्हां सिंध हाई कोर्ट जी वेबसाइट आहे, उन में आहे त तव्हांजो हाई कोर्ट जा केसिस आहिनि या डिस्ट्रिक्ट कोर्ट जा केसिस आहिनि, पोइ उन में तव्हांखे सर्च, मिसाल डिस्ट्रिक्ट कोर्ट जा केसिस आहिनि, हेठी कोर्ट में त तव्हांजी ॻाल्हि ज़मानत थी आहे या केतिरा थियो आहे, केस किथे पहुतो, पोइ उन में हेठि ऑप्शन आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट, वरी कहिड़ा कोर्ट, सिंध जा कहिड़ियूं डिस्ट्रिक्ट कोर्ट, कराची खां वठी कराची में ईस्ट वेस्ट, एतिरो अपडेट सिस्टम आहे। तव्हां रुगो पोइ उन में रुगो हणंदो साउथ वेस्ट, या वरी तव्हां सिंध में वञो या माना इंटीरियर में था वञो त हैदराबाद, जामशोरो, सभिनी जूं कोर्ट आहिनि। उतां खां पोइ वरी तव्हां वरी लिखंदो पंहिंजी जेका कोर्ट जो नालो, तव्हांजी पहिरीं फर्स्ट एडिशनल आहे, सेकेंड एडिशनल आहे, जेको बि लिखो, पोइ तव्हांखे असुल हिन में जेका शइ लाज़मी आहे उहा आहे तव्हांखे पंहिंजो केस लाज़मी यादि हुजे, केस नंबर, हाणे 62 आहे, 63 आहे, 100 आहे, या तव्हांखे सिविल केस आहे उहो तव्हांखे यादि हुजे, साल तव्हांखे यादि हुजे। ऐं हाणे त वरी अञा एडवांस सर्च उन में लिखियलु आहे, एडवांस सर्च, उन में वरी तव्हां नालो बि लिखो, FIR नंबर लिखो, सॼो तव्हांखे उनजी डिटेल अची वेंदी त इहो कहिड़े जज हलायो, बिल्कुलु कीअं हलियो ऐं आख़िर में नतीजो छा निकितो, बिल्कुलु उहो सॼो आहे। इहे सिस्टम थी विया आहिनि। सिस्टम थी विया आहिनि। तव्हां असांजी कोर्टुनि खे तव्हां सफ़ा तव्हां सरदारी निज़ाम में ॾिसो, असांजी कोर्टूं इलाही मूं वरी सोचियो पियो त वरी न अपडेट त रहियो, पहिरियां त इहे घोड़े ते वेंदा समन जारी थींदा, इन करे हाणे घोड़े जो टाइम न आहे, पोइ माण्हू रखिया अथऊं, मां चयो माण्हू खां हाणे कंप्यूटर ते, हाणे असांजा जज हवाई जहाज़ ते न, हाणे घोड़े ते न आहिनि। सही, वॾी महिरबानी तव्हांजी, लख थोरा तव्हां प्रोग्राम में आयो, कचहरी थी, खुशी थी, खिल भोग, मस्ती मजाक, माफ़ कजो डॉक्टर साहब, बहुत शुक्रिया। प्रोग्राम का दौरान ये कम होता है, बहुत सारी बातें रह जाती हैं। थैंक यू सो मच प्रोग्राम में आए। साईं तव्हां खां अञा आख़िर में हिकिड़ो कलाम ॿुधंदासीं, तव्हांजी वॾी महिरबानी, उस्ताद बादल मोहम्मद अली साहब जी वॾी महिरबानी, ऐं ख़ासि तौर ते तव्हांजी महिरबानी जेकी असांखे ॾिसंदा आहियो, टाइम ॾींदा आहियो, लख थोरा तव्हांजा। हयाती बख़ैर, सुभाणे वरी प्रोग्राम में मुलाक़ात थींदी। तव्हां सोचींदा हूंदव त अॼु इरशाद अकेलो छो हुयो, पिरह कंहिं ज़ाती मसरूफ़ियत सबबु कंहिं सुठे नेक मक़सद सां ॿाहिरि वियल आहे, सो अला कंदो सदाईं कामयाबु हुजे ऐं सदाईं कामयाबी हुनजा क़दम चुमे, ऐं जेकॾहिं मसरूफ़ न रही घणो वक़्तु त पोइ वरी प्रोग्राम जॉइन कंदी, न त आउं त तव्हां सां गॾु ई आहियां। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। अला भाई। असां एॾा बि वेयल नाहियूं जो पाण वञी परचायूं, आहे पाण रुठो पाण मोटी अचे, आहे पाण रुठो पाण मोटी अचे, जे नथो अचे हू ख़ुशि हुजे। असीं एॾा बि वेयल नाहियूं जो पाण वञी परचायूं, असीं एॾा बि वेयल नाहियूं जो पाण वञी परचायूं।
अचे आहे पाण रुठो पाण मोटी अचे जे नथो अचे हू ख़ुशि हुजे असीं एॾा बि वयल नाहियूं जो पाण वञी परचायूं असीं एॾा बि वयल नाहियूं जो पाण वञी परचायूं असीं किथे था सर झुकायूं जो पाण वञी परचायूं असीं किथे था सर झुकायूं जो पाण वञी परचायूं आहे पाण रुठो पाण मोटी अचे आहे पाण रुठो पाण मोटी अचे जे नथो अचे हू ख़ुशि हुजे असीं एॾा बि वयल नाहियूं जो पाण वञी परचायूं असीं अहिड़ा बि वयल नाहियूं जो पाण वञी परचायूं अचे त मुझे अखियुनि ते जैनाब अचे मिड़े खेर वो अचे त मुझे अखियुनि ते जैनाब अचे मिड़े खेर खटी ढेरी वेठा हो बचायूं जो पाण वञी परचायूं खटी ढेरी वेठा हो बचायूं जो पाण वञी परचायूं आहे पाण रुठो पाण मोटी अचे आहे पाण रुठो पाण मोटी अचे जे नथो अचे हू ख़ुशि हुजे असीं एॾा बि वयल नाहियूं जो पाण वञी परचायूं असीं अहिड़ा बि वयल नाहियूं जो पाण वञी परचायूं बरकत मंद वण मुंहिंजी चैन चङनि में इज़त आ बरकत मंद वण मुंहिंजी चैन चङनि में इज़त आ असीं किथे था सर झुकायूं जो पाण वञी परचायूं असीं किथे था सर झुकायूं जो पाण वञी परचायूं आहे पाण रुठो पाण मोटी अचे आहे पाण रुठो पाण मोटी अचे जे नथो अचे हू ख़ुशि हुजे असीं एॾा बि वयल नाहियूं जो पाण वञी परचायूं असीं अहिड़ा बि वयल नाहियूं जो पाण वञी परचायूं जो पाण वञी परचायूं जो पाण वञी परचायूं मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।